बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अस्सलाम वालेकुम जी सभिनी खे गुड मॉर्निंग सुबुह जी सुरहान में उम्मीद कयां थी जिते बि हूंदो ठीक हूंदो ख़ुशि हूंदो आबाद हूंदो पंहिंजे फैमिली सां पंहिंजे फैमिली मेंबर सां ऐं जेके असांजो प्रोग्राम ॾिसनि था सुबुह जी सुरहान उन्हनि जे लाइ त खोड़ सारी रौनकूं ॻाल्हियूं कचहरियूं ऐं सभु हिन मंच ते आहिनि ऐं अल्हम्दुलिल्लाह तव्हांजी दुआउनि सां अल्हम्दुलिल्लाह अल्लाह जे लख करोड़ अहसान सां बिल्कुलु सिहतयाब ठीकु ठाक ख़ुशि मज़े में आहियूं जीअं हर वक़्तु असां जंहिं महिल रोज़ तव्हां सां मोकिलाईंदा आहियूं त मोकिलाईंदे तव्हां खां ज़रूरु दुआ वठी वेंदा आहियूं त इहा दुआ ज़रूरु कजो त असां सिहतयाब हुजूं ज़िंदगी क़ाइमु रही या मतिलबु रौनकूं इहे क़ाइमु रहियूं त वरी तव्हांखे असां जेको सो जॉइन कंदासीं त उहे ई तव्हांजे दुआउनि सां वापसि अची वियासीं तव्हांजी ख़िदमत में पंहिंजी पूरी टीम सां गॾु अल्हम्दुलिल्लाह अल्लाह जा लख करोड़ अहसान आहिनि मुंहिंजी टीम बि फस्ट क्लास आहे असां जेके हिते कैमरामैन्स आहिनि जेके असांजो डायरेक्टर वेठो आहे जेके असांजा टीम जा ॿिया काफ़ी सारा मेंबर्स आहिनि टोटल कंप्लीटली अल्हम्दुलिल्लाह ॾाढा फस्ट क्लास मज़े में आहिनि लशपश आहिनि उन्हनि सां गॾु जेको असां वटि आहे लाजो भाई जिन म्यूज़िक तव्हां ॿुधो था वेठा अस्सलाम वालेकुम लाजो भाई कहिड़ा हाल आहिनि ठीकु ठाक तबियत सही सभु ख़ैरियत आहे ये हो क्या रहा है 2-3 दिन से लगातार मेरी और मेरे भाई की मैचिंग क्यों हो रही है दिलों को दिल से राह होती है बिल्कुल जी दिल को दिल से राह होती है जिते दिलनि जी राह हूंदी आहे उते जेके से मोहबतूं बि हूंदियूं आहिनि उते इज़तूं हूंदियूं आहिनि उते मान हूंदा आहिनि उते वकार हूंदा आहिनि जीअं असांजी सिंध धरतीअ सां मोहबत आहे जीअं असांखे पंहिंजे व्यूअर्स सां मोहबत आहे जीअं असां जेके फैमिली मेंबर्स प्रोग्राम ॾिसनि था उन्हनि सां असांखे तमामु घणी दिलि आहे त यकीननि असांजा जेके सेट जा जेके मेंबर्स आहिनि जेके असांजा हिते फैमिली मेंबर्स आहिनि उन्हनि सां बि तमामु घणी दिलि आहे मोहबत आहे त इहो सिलसिलो वाक़ई इन करे रहे थो ऐं ॿी हिकु मॉर्निंग में हिकिड़ी जस्ट हिकिड़ी माइनर हिकिड़ी नंढी ॻाल्हि आहे उनखे मुंहिंजो मैसेज सम्झो या चवां त हिकु मुंहिंजी तमामु गहरी सोच सम्झो या मुंहिंजी ज़िंदगी जो सबक़ु सम्झो तव्हां सां शेयर ज़रूरु कंदी हलां त चवंदा आहियूं न निंड मां उथी अची तव्हां सां जंहिं महिल गॾु वियूं त उन अहम सवालनि में उन्हनि कचहरियुनि में कान काड़ी ॻाल्हि ज़रूरु हुअणु खपे जेका असां हर रोज़ु तव्हां सां शेयर कंदा हलूं त नियत साफ़ मंज़िल आसान इहो त असां सॼी ज़िंदगी ॿुधो आहे ईअं हमेशह रहियो आहे लेकिन हिकिड़ो असां फैथफुल आहियूं न छो जो रब ते जेको असांजो एतमाद आहे सो मतिलबु असांजो फैथफुल आहे जेको अंधा आहियूं अंधे एतमाद सां आहियूं त हिकिड़ो असांजो यकीन आहे उहो आहे अलाह जी ज़ात ते ऐं अलाह जी ज़ात हमेशह चए थी तव्हां पंहिंजी नियत साफ़ रखो त मंज़िल हमेशह आसान आहे तव्हां ॿियनि जे लाइ बुरो बि न सोचो ख़बर न हूंदी आहे त अलाह कहिड़ा असबाब खोलंदो आहे किथां खां अलाह साईं उहो हुकुम कंदो आहे किथां खां उहे असबाब ठही करे मौसम तव्हांजी ज़िंदगी में अची वेंदा आहिनि अलाए तव्हां पंहिंजी ज़िंदगी जो रस्तो किथां जो किथां अलाह तव्हांखे कहिड़ी बि आज़माइश में विझे थो किथां बि मुश्किलूं कंदो पर जेको तव्हांजो फैथ आहे न जेको तव्हांजो यकीन आहे न उहो तव्हांखे फिराए वापसि अची उन जॻह ते बीहारींदो आहे जेको तव्हांजी असली जॻह हूंदी आहे जेका तव्हांजे लाइ तमामु ग्रेटफुल हूंदी आहे जेका तव्हांजे लाइ तमामु घणी तव्हां उनजी क़ाबिल हूंदा आहियो तव्हां उनजे ई लाइक़ु हूंदा आहियो त यकीननि ज़िंदगी वाक़ई ईअं ई आहे ऐं अलाह जी ज़ात ते जेको असांजो भरोसो आहे जिते असां अखियूं बंदि करे सुम्हूं था वरी अखियूं खोले उथूं था ऐं चवां थी हिन में को ज़ातियात जो को मज़हब जो कंहिं फ़िरके जो कंहिं दुनिया जे कंहिं शइ जो को बि माना हुन में नमल बदल जो नथो मिली सघे जेको सिर्फ़ु यकीन सां ॿधियलु आहे किथे बि हुजूं कंहिं बि असां ज़ात सां बि सिर्फ़ु को इंसान अलाह साईं हिन दुनिया में ख़लकियो आहे न सो अखियूं बंदि करे थो सो अलाह ते एतमाद करे अखियूं बंदि करे थो जंहिं महिल असां उथूं था त असां जंहिं महिल जीअरा जाॻंदा हिन दुनिया में अखियूं खोलियूं था त पोइ असां चवंदा यार रब्बुल आलमीन तुंहिंजा लख करोड़ अहसान आहिनि उन शुक्र खां पोइ अलाह साईं असांखे जेको आहे सो ज़िंदगी जूं रौनकूं उहे मोहबतूं उहे मान सभु यकीन क़ाइमु सां रखंदो आहे त यकीननि सिलसिलो उते ई खां ज़िंदगी जो शुरू थींदो आहे पोइ ख़बर पवंदी त हा अलाह साईं असांजे लाइ कुझु ॿियो लिखियो आहे जेको तव्हांजे नसीब में लिखियो आहे उनखां न घटि न उनखां वधीक तव्हांखे मिले थो जेको हर इंसानु पंहिंजे तरफ़ां चाहींदो आहे न भई आऊं हिकिड़ा नंढे हूंदे खां वठी हिकिड़ा वर्ड ॿुधंदी आई आहियां हर माण्हू जे ज़बान ते हूंदा आहिनि त अलाह जे मन में हिकिड़ी बंदे जे मन में ॿी इहो हमेशह तव्हां ॿुधो हूंदो त यकीननि वाक़ई ईअं हक़ीक़त आहे जेके असां बंदा आहियूं न असां चवंदा आहियूं त असांखे इहा शइ वणे थी इहा शइ असांखे पसंदि आहे उहा असां लाइ सही आहे न आहे असांखे न आहे ख़बर हूंदी असां चवंदा आहियूं बसि असांखे इहा मिले पर हक़ीक़त में जेको असांजो रब आहे न उन असांजे लाइ शायदि उनखां वधीक बहितर लिखियो हूंदो आहे उन असांजे लाइ तमामु वधीक सुठो सोचियो हूंदो आहे त उन्हनि शयुनि खे असां पंहिंजे यकीन खां हटाए करे मां ज़िद कंदा आहियूं न त असांखे इहो खपे त उते असां नुक़सानु खाईंदा आहियूं त यकीननि असांखे अलाह जी ज़ात सां या उनजी मर्ज़ीअ सां ऐं उनजे अहकामनि ते हलणु खपे पोइ हू तव्हांजे लाइ रस्ता तव्हांजे लाइ आसानियूं अता करे तव्हांखे अहिड़ी जॻह ते बीहारींदो आहे त यकीननि जेके चइबो आहे त मालिक मुंहिंजे लाइ शायदि मुंहिंजी सोच खां वधीक छा पर 1000 गुना वधीक बहितर लिखियो आहे छो जो हू 70 माण्हुनि खां वधीक तव्हां सां मोहबत करे थो तव्हांजे लाइ कॾहिं ग़लति करे नथो सघे पर असां इंसान आहियूं न हिकदमि उपसिजी वेंदा आहियूं यकदमि चवंदा आहियूं हीअ बि खपे पंहिंजी ख़्वाहिशुनि जो इज़हार कंदा आहियूं पंहिंजे अंदर जी उन ॻाल्हियुनि जो ख़्वाहिशुनि जो इज़हार करे असां पंहिंजे कमनि खे पाण ख़राबु करे छॾींदा आहियूं पर हक़ीक़त इहा आहे त जेको असांजे लाइ रब सोचियो हूंदो आहे उहो असांजे लाइ वधीक बहितर हूंदो आहे त यकीननि तव्हां अंदाज़ो कंदा हूंदा त मां कहिड़ी तरफ़ ॻाल्हि करे रही आहियां त असांखे थोरो सब्र सां थोरो तहमिल सां थोरो
हिकिड़ो सुकून सां पंहिंजी ज़िंदगी तरफ़ अलाह जे फ़ैसिलनि खे जेको आहे सो मद्देनज़र रखी करे ज़िंदगी उअं ई सब्र सां हलाइणु खपे त अलाह असांजे लाइ असां खां वधीक बहितर सोचे थो त उन में शुकुर ऐं असांखे सुकून करणु खपे ऐं हक़ीक़त में वरी दुनिया में सब्र जहिड़ो तरीक़ो ॿियो को अमल ई न आहे सब्र कयो था त अलाह से तव्हांजे लाइ सभु कुझु उहो करे थो छॾे जेको तव्हां सोचियो कोन था किथां मौसम अचनि था किथां ज़िंदगी तव्हांजी बदिलजे थी किथां ख़ुशियूं अची वञनि थियूं तव्हांजा ॾुख जेके ख़ुशियुनि में बदिलजी वञनि था जेके तव्हांजूं परेशानियुनि से आसानियूं में बदिलजी वञनि थियूं इहो सभु रब थो करे त जिते रब आहे उते ई सभु आहे ऐं यकीननि असांजी प्रोग्राम जी बाक़ाइदा शुरूआत आहे ऐं यकीननि असांजे हिन मॉर्निंग में खोड़ सारियूं कचहरियूं ॻाल्हियूं ॿोलियूं सभु तव्हां असांजे फैमिली मेंबर्स आई आहिनि या असांजो सिलसिलो तव्हां सां हमेशह रोज़ हूंदो आहे लाजो भाई जी तरफ़ ईंदासीं लाजो भाई असांखे हिकिड़ो सुठो तमामु बहितरीनु हिकिड़ो ट्रैक ॿुधाईंदो ऐं अॼु हिकिड़ी ॻाल्हि तव्हां सां ज़रूरु शेयर कंदी हलां त असांजे हिन प्रोग्राम जे तवसुक सां तव्हां वटि असांजी कोशिशि इहा ई आहे त प्रोग्राम खे हाणे मज़ीद बहितर खां बहितर कंदा हलूं उन जे सिलसिले में मूं बाक़ाइदा स्ट्रिक्टली जेको सो पंहिंजे टीम सां ऐं पंहिंजे जेके से चैनल जा जेके ऑनर्स आहिनि उन्हनि सां वेही करे ॾाढी मीटिंग कई आहे इन सिलसिले में त भई प्रोग्राम में हाणे नवाण हुअणु खपे हाणे प्रोग्राम में काफ़ी सारी चेंजिंग हुअणु खपे त उहे असांजा महिमान असां वटि अचनि था असां पहिरियों सिलसिलो जेको आहे महिमान सां शुरू कयो पोइ आहिस्ता आहिस्ता सेट ऐं तब्दीलियूं घणियूं ॾिसंदा तव्हां इनशा ताला अलाह चाहियो आहे सभु रब जे हथ में असां सभु पंहिंजे तरफ़ां कोशिशि करे सघूं था असां कंदा रहंदासीं त अॼु असां जेके महिमान आहिनि से तमामु बहितरीनु मां हुनखे सिंध लेवल जो त बिल्कुलु न बि चवंदसि छो जो हू पूरे पाकिस्तान लेवल ते इंटरनेशनल लेवल ते असांजे सिंध जो मान मथां करे माशाल्लाह सॼी दुनिया में परफॉर्म करे चुका आहिनि खोड़ सारा असांजे सिंध जा नाला असां वकार जिन असांजो मान मथां करे असांजे सिंध जो नालो ऊचो कयो आहे त उन्हनि में हिकिड़ो नालो तमामु बहितरीनु आहे जेको असां सभिनी जो मोस्ट फेवरेट आहे ऐं उन्हनि जा त अहिड़ा अहिड़ा कलाम जेके आहिनि से मां जेको यादि कंदी आहियां ॿुधंदी आहियां मूंखे तमामु घणो मज़ो ईंदो आहे इंजॉय कंदा आहियूं ऐं मुंहिंजे लाइ बाइस फ़ख्र जहिड़ी ॻाल्हि आहे त खोड़ सारा कॉन्सर्ट असां गॾु बि कया आहिनि किन जॻहियुनि ते असां गॾु वेठा हूंदा आहियूं पोइ कचहरी कंदा आहियूं वरी पोइ असां एंट्री बि कंदा आहियूं एंट्री करण खां पोइ उहे हमेशह यादगारियूं रहिजी वेंदियूं आहिनि त उन्हनि यादगिरियुनि सां गॾु गॾु कचहरियूं कंदासीं ॻाल्हियूं ॿोलियूं कंदासीं तव्हांजो पंहिंजो ॼातल सुञातल अदा अरशद महमूद असां सां गॾु हूंदो असांजे पाकिस्तान जो नाज़ आहिनि तमामु बहितरीनु इंसान आहिनि ऐं उन्हनि जो आवाज़ उन्हनि जी सुञाणप आहे मेरी आवाज़ ही मेरी पहचान है त उहो बिल्कुलु आहे सिलसिलो उनखे असां कचहरी कंदासीं कुझु देरि ब्रेक खां पोइ असांखे जॉइन कंदा हू तयारु थी रहिया आहिनि असां तेसि ताईं गानो ॿुधूं था गानो ॿुधंदासीं लाजो भाई जी आवाज़ में लाजो भाई आज क्या सुना रहे हैं आप हमें मैं आज एक खूबसूरत गीत है सलीम रजा हमारे पाकिस्तान के अच्छा दूसरा बड़ा नाम इस वक्त कैमरे के पीछे बिल्कुल वो इंशाल्लाह बस थोड़ी देर में हमें ज्वाइन करेंगे फिर हम अपने फैमिली मेंबर्स को भी बड़े सॉन्ग सुनवाएंगे बातें सुनाएंगे और उनके साथ क्या क्या लाइफ में होता हुआ आया किस तरह से वो आए फील्ड में सब कुछ पता चलेगा थोड़ी देर के बाद मेरे गाने तो आप हर दफा ही चेंज कर देते हैं और वो भी अच्छा होता है बड़ा मतलब मज़ा आता है कि परफॉर्मेंस में एक चेंजिंग आ जाती है ना आपके तो ऑलरेडी आपको आर्टिस्ट को परफॉर्म करने में भी मज़ा आता है तो इसमें कोई शक नहीं है लाजू भाई सां असांजी कचहरी ॻाल्हि ॿोली हले पई ब्रेक जो वक़्तु थियो आहे ब्रेक खां पोइ वरी खोड़ सारी कचहरी ॻाल्हि ॿोली कंदासीं असां अरशद महमूद साहब सां जेके असांजे तमामु अॼु प्रोग्राम जा गेस्ट आहिनि जिन सां कचहरी ॻाल्हि ॿोली गॾु गॾु म्यूज़िक बि हूंदी मज़ो ईंदो न त ब्रेक वठो नंढी ब्रेक खां पोइ जल्दी वापसि अचो सुबुह जी सिरहाण में जी एक दफ़ो ॿीहर भलीकार सभिनी खे गुड मॉर्निंग यकीनन सुबुह जी सहार में दिलि चवंदी आहे बार बार अचो गुड मॉर्निंग पाकिस्तान मां थो निकिरी वेंदो आहे मुंहिंजे मां अची करे हेसि ताईं पकड़ी बीहंदी आहे वरी कंट्रोल कंदी आहे पर बल्कि असांजो पूरो पाकिस्तान में माशाल्लाह सां प्रोग्राम ॾिठो वञे थो पियो त गुड मॉर्निंग सुबुह जी सराहण में तव्हां सभिनी खे असांजा जेके ॾिसण वारा आहिनि उन्हनि जे लाइ असांजो तमामु बहितरीनु महिमान असांजो उहो बहितरीनु लेजेंड फनकार जेको अॼु असांजे प्रोग्राम में अॼु सेट ते मौजूदु आहे इंतज़ार जूं घड़ियूं ख़तमु थी चुकियूं आहिनि ऐं अरशद भाउ असांखे जॉइन करे चुका आहिनि अस्सलाम वालेकुम गुड मॉर्निंग सुबह बख़ैर तव्हांखे लख थोरा तव्हांजा भली करे आया पियो जे सिंधी में भली करे आया भली करे आया कहिड़ा हाल आहिनि ठीकु आहियो ठीक है तबीयत सही सब खैर लगो पे आई एम जेलस टू यू अच्छा वो इतनी ज्यादा खूबसूरत आ रही है आप कसम खुदा की अच्छा मतलब अन्या तो मां सही तरह तैयार कोन थी है बाकी ताही ना देखो तमाम खूबसूरत है मां हो वे दिसा पे माशाल्लाह माशाल्लाह अल्लाह ताला तां जी अखिन जी खूबसूरती है जेका ग्लासेस में भी ताके एडी सुठी नजर अचे थी ओ यस ऐं मां ॿुधाईंदी हलां असांजे फैमिली मेंबर्स खे जेके प्रोग्राम ॾिसनि था पिया त अरशद महमूद साहब असांजा तमामु लेजेंड फनकार जंहिंजे लाइ मां तव्हां सां स्टार्ट में ॻाल्हि कई त सिर्फ़ु असांजे सिंध जो न पूरो असांजे
पाकिस्तान जो नाज़ Thank आहियो you. तव्हां Thank you. ऐं यकीनन इहा ॻाल्हि चवंदे मूंखे को मतिलबु झिझकिराहट महसूसु कोन पई थिए त जॾहिं तव्हांजा PTV वारा सॉन्ग्स हलिया हुआ असां नंढा हुआसीं ॾिसंदा हुआसीं त हिकिड़ो माना हमेशह उहो समुंड किनारे वारीअ जो घरु ठाहियोसीं वरी उहे तव्हां हुनखे रिमिक्स करे बि आंदो जी, बिल्कुलु। तमामु हिकिड़े बहितरीनु अंदाज़ सां जी, जी, ऐं जी। माशाल्लाह माशाल्लाह तमामु भलो, तमामु ऐं अॼु बि तव्हांजी आवाज़ में उहो ई अंदाज़ उहो ई जेका असां मतिलबु मोहबत उहो ई तासीर दुआ में यादि रखंदा कयो। हमेशह असांजे दौर में हमेशह तव्हां यादि आहियो कीअं आहियो तव्हां ठीकु आहियो त बसि सही आहे अल्हम्दुलिल्लाह, मौला जो करम हो। अरशद महमूद साहब अची वेठा त मास्क लॻल हो मुंहिंजो सर थोरो हुनखे लाहे छॾियो त लाहिण ते रखियो हूंदो त थोरो माण्हुनि खे मैसेज ॾियो मुंहिंजो वीचारा उहो ई बेज़ार थी विया हिकु घरनि में वेही बेज़ार थिया आहिनि ॿियो कोरोना वायरस ज़ारी ॻाल्हि Actually, छा ॿुधाइण ज़रूरी आहे awareness। ज़रूरी आहे अवेयरनेस हाँ, आहे न बिल्कुलु, ज़रूरी तमामु आहे इहो बि ज़रूरी आहे बिल्कुलु घटि में घटि पंहिंजो न त पंहिंजे घर वारनि जो ख़्यालु रखनि। बिल्कुलु असांजी अवाम जेके एहतियात करण वारी आहे से कनि पिया जेके बेहतियाती कनि पिया उन्हनि जो बि नज़लो असांजे मथां तमामु घणो किरियो आहे जेको असां ॾिसूं था मां त पिया घर वेंदे ई जंहिं महिल ॿाहिरि वेंदो आहियां थोरी देरि जे लाइ किथे बि रिकॉर्डिंग ते त घर वेंदे ई मां सिधो वेंदो आहियां वॉशरूम में उते वञी हथ धोए ज़रूरी आहे हा बिल्कुलु दवाई वई लॻाए पोइ आराम सां अची असां वटि त रड़ी हूंदियूं न ॿ टे त इहे जेको विच में जेके आहिनि सोशल ते हिते हुते मस्करी मज़ाक में हर शइ जो हिकिड़ो माना ॿियो पहलू बि ॾेखारनि था न हर शइ खे मज़ाक में बि आणियो थो वञे हर शइ खे सीरियस बि वरितो थो वञे त उन में हुयो त जेका को बि फैमिली मेंबर तव्हांजो ॿाहिरां अचे पियो त माई हुनखे ॾाढो मारियो कुटियो कढियो छॾे पहिरियां वञी हथ धोई अचो छिक ॾिनई या खंघी त माना घर मां कढी छॾियो हुनखे त उहो सिस्टम हिकिड़ी माई पंहिंजे मुड़ुस खे चई थी तो चलो उठो ये झाड़ू लगाओ अरे क्या हो गया मैं झाड़ू लगाऊंगा कि झाड़ू लगाओ ना पुलिस को बताते हुए 3 दफा खांसा है हाँ बिल्कुल यही है इन्हीं टाइप जो कुछ मतलब जोक्स वगैरह हलन था आई मीन पर गलत है ये ना क्यों ये सीरियस वठो है एक सीरियस बीमारी है बाबा में कोई शक नहीं सीरियस है एहतियात जरूरी है नुकसान का तो एहतियात बेहतर है उन्हें जिला असा हर वक्त ताके मैसेज दींदा रहंदा आहियूं पर बहरहाल इन मौजू हाटी करे असांजी कचेरी गाल बोल पांजी जगह ते आहे ऐं काफ़ी अरसे खां पोइ जेके असां अच्छा तो केतिरे टाइम खां पोइ मुलाकात थी आहे जो तकरीबन 2.5 साल 3 साल लास्ट कॉन्सर्ट मूंखे यादि आहे त बिलावल चौरंगी खां थोरो अॻियां हिकिड़ो तमामु वॾो बैंक्वेट आहे जेको लेबोरेटरी जे बराबरि में उते हिकिड़ो वॾो कॉन्सर्ट थियो हुयो उन कॉन्सर्ट में मां अरशद भा ऐं अदा शमन सभु पाण में गॾु हुयासीं त उन टाइम मां हिकिड़ो मॉर्निंग शो करे वियुमि जॾहिं मां ॿाहिरि वियुमि तव्हां बिल्कुलु मूंसां गॾु ई कयो बिल्कुलु उहो बि कयो हुयो वही हुयो मूंसां गॾु वही तकिड़ो हुयो असां हिकिड़ो डॉक्टर साहब हुयो हा बिल्कुलु बिल्कुलु ऐं उहे बि असां यादगार प्रोग्राम तव्हां सां गॾु रहिया आहिनि त वरी आफ्टर लॉन्ग टाइम असांजी मुलाक़ात थी आहे ऐं तव्हां असांजा लेजेंड बि आहियो ईअं हमेशह अलाह साईं जिते तव्हांखे ख़ुशि रखे मिलंदा आहियो मुलाक़ात थींदी आहे आवाज़ ॿुधंदा आहियूं तॾहिं बि उहो मज़ो ईंदो आहे वरी असां तव्हांजा फैन बि हूंदा आहियूं उहो बि पंहिंजे हिसाब सां लॻंदो आहे अॼु छा पियो थिए मसरूफ़ियत छा आहिनि लाइफ जूं माशाल्लाह सां मां त हिकिड़ो एल्बम तयारु कयां पियो अच्छा माशाल्लाह आयो में इन करे मां अच्छा ह्यूस्टन मां हिकिड़ी पार्टी जो कमु कयां पियो त हुन सॼी असां लाइनअप करे रखियोसीं वञिणो लाहौर रिकॉर्डिंग जे लाइ पर लॉकडाउन थी वियो मां जंहिं ॾींहं ते पहुतो आहियां मां ऐं मुंहिंजी वाइफ हिते पहुतो आहियूं असां तक़रीबन 18 मार्च ते अच्छा ऐं हीअ मुंहिंजो ख़्यालु आहे 2 ॾींहंनि खां पोइ फ्लाइटूं बंदि थी ऐं 23 मार्च ते लॉकडाउन थी वियो पर हाणे लॉकडाउन में हाणे माण्हू न काॾे हेॾे वञे न फ्लाइटूं टोटली मतलब सिस्टम हाणे हिन वक़्तु बंदि आहे कुझु बि तव्हां माना का बि एक्टिविटी नथा करे सघो फनकार तमामु परेशान आहिनि हिन वक़्तु मतिलबु जेका नंढा फनकार आहिनि जेका दिहाड़ीदार हुया जीअं राति जो फंक्शन करे सुबुह जो घर वञनि त पोइ हुननि जे घर जो चुल्हो जेको आहे उहो हू फनकार जेका आहिनि वधीक परेशान बिल्कुलु सही पिया चओ पर उन में असांजे कल्चर डिपार्टमेंट खे सलाम आहे तमामु सुठा जेके इफेक्ट खया आहिनि उन्हनि उहे एफर्ट जेके बि उन्हनि जा थिया आहिनि उहे बि क़ाबिल तारीफ़ आहिनि ऐं जिन ताईं उहा रसाई न पहुची सघी आहे उन्हनि ताईं बि असां ज़रूरु चवंदासीं त बराए महिरबानी थोरी नज़र करम थियणु खपे मां थोरो ॾिठो आहे त जीअं पंहिंजो आर्ट काउंसिल वारा आहिनि इन्हनि पंहिंजे मेंबर्स खां अलावा जेका ॿिया आहिनि हुनजी बि मदद कई आहे ऐं उन्हनि खे चेक बि ॾिना आहिनि तक़रीबन अलाए 15,000 जन चेक बि ॾिना आहिनि 12,000 जा किथे 15,000 किथे राशन वग़ैरह ॾिनो वियो आहे एतिरो बि शाबस आहे एतिरो बि शाबस आहे बिल्कुलु सिंध गवर्नमेंट कयो आहे सिंध गवर्नमेंट करे थी असां थैंक यू आहियूं थैंक्स कोई शक न आहे इन में ऐं उन खां अलावा जिन जिन जेके न इन में हिसो वठी करे उन मंज़िल ते पुॼा आहिनि उन्हनि कोशिशि कई आहे कई उन में काफ़ी अहिड़ा माण्हू अचनि था बिल्कुलु अलाह साईं बिल्कुलु हिमत ॾे सभिनी खे वबा आहे हिन सां जहिड़ो हले थो पियो ऐं जीअं जीअं अलाह कंदो मुल्क जा हालात बहितर थींदा त कम बि पंहिंजा वरी वापसि मां मुख़्तलिफ़ एनजीओ सां गॾु वञी राशन जा थैला जेका आहिनि उन्हनि जे घर वञी ॿाहिरि दरवाज़े ते रखी बेल वॼाए राति जे टाइम माशाल्लाह मां त 4-5 एनजीओ सां गॾु वियो आहियां ऐं मां चवंदो आहियां अलाह साईं थी सघे थो इन जे सदके असांजो बेड़ो पार करे मुसीबतूं घटि थियनि त इन करे मां वेंदो आहियां उन्हनि सां
जेतिरो असांखां थी सघे थो बिल्कुलु, बिल्कुलु, असांखे बि हिसो विझणु खपे करणु खपे न, छो जो ॾिसो तव्हांखे सॼी दुनिया सुञाणे थी, सॼे लेजेंड जेके असांजा आर्टिस्ट आहिनि उन्हनि जो थोरो बि जेको उथी बीहण बि कंहिंसां गॾु हूंदो आहे न, उहो बि ॾाढो क़ाबिले तारीफ़ हूंदो आहे, त अगरि पंहिंजे तरफ़ां कोई कोशिशि त करे थो पियो, बिल्कुलु, इहो बि आहे सुठी ॻाल्हि आहे। बिल्कुलु बिल्कुलु। अच्छा, उनखां अलावा ज़ाती मसरूफ़ियत जेका जीअं तव्हां चओ था एल्बम आहे उहो बि तयारु थियो आहे, ऐं लाइफ कीअं थी गुज़रे माशाल्लाह, दारशद ॿुधणु चाहींदा असांजा ॾिसण वारा। बिल्कुलु जी बिल्कुलु, मां त कुझु सोचे आयुमि त मां कुझु हाणे नवां कलाम कंदुमि। बिल्कुलु कंदासीं। छो त हाणे उहो दौरु न आहे जीअं पहिरियों कैसेट रिलीज़ थींदा ऐं हुनजी वॾा वॾा हुनजा शोज़ थींदा, पोइ बाद में कैसेट थोरो पोयां थियो त सीडी अची वई, पोइ सीडी रिलीज़ थींदी, हाणे सीडी ख़तमु त हाणे यूएसबी अची वई, यूएसबी ख़तमु थी, हाणे सिम अची। बिल्कुलु, इतनी सी छोटी सी चीज़ में पूरी दुनिया, सॼी दुनिया। बिल्कुलु बिल्कुलु, तव्हांखे ख़बर आहे लिखियल आहे क़ुरान पाक में, और एक वक्त आएगा कि पूरी दुनिया को मुट्ठी में बंदि कर दे। ऐं मुट्ठी में छा आहे, माउस आहे। हा बिल्कुलु हक़ीक़त आहे। तव्हां ॾिसो माउस लिखी करे ऐं सॼी दुनिया तव्हां जिथे मर्ज़ी तव्हां सही ॻाल्हि घुमायो पंहिंजो पाण माउस एरो जिते बीहे सॼी दुनिया हथ में। एग्ज़ैक्टली, इन में कोई शक न आहे। उहो हाणे नवां कलाम असां कंदा आहियूं उन करे पंहिंजे पाण खे ज़िंदा रखण जे लाइ। सही ॻाल्हि। छो त फंक्शन में हाणे केसि ताईं असांजा पुराणा कलाम उहे त तव्हांजा हमेशह मोस्ट फेवरेट आहिनि न। जी बिल्कुलु। मां बाज़ो काथे ते कॾहिं कॾहिं आऊं ऐं लाजो भाई असां तंग बि अची वेंदा आहियूं, कॾहिं कॾहिं दिलि चवंदी आहे त अॼु भाई मूडको थो थिए यादा नथा कयूं, अॼु चुप चुप नथा कयूं, को ॿियो सॉन्ग था कयूं, पर असांजा जेके कॉलर्स आहिनि उन्हनि जी उहा ई फरमाइश हूंदी आहे, असांखे इहो ॿुधणो आहे। एक्चुअली ख़बर छा आहे, उन्हनि खे ॿुधाइण लाइ वेठा आहियूं न। शायदि जीअं तव्हां आहियो या कुझु अहिड़ा दोस्त हूंदा आहिनि जेका हर ॿिए ॾींहुं टे ॾींहुं मिलंदा आहिनि, सही ॻाल्हि आहे। ऐं के फंक्शन में मिली वेंदा आहिनि, हाणे लाजो आहे वॼाए थो, सुभाणे फंक्शन में गॾु आहे, टे ॾींहुं वरी फंक्शन में गॾु आहे, त ही त चवंदा आहिनि यार अरशद भाई वही गाना करते हो यार, हो सके तो मेरा काम करो, वो दूसरा भी करो, हमें हो सके तो वही काम करना है, आज भी करना है। पर शायद ऑडियंस नहीं होती है। हाँ बिल्कुल हकीकत है। इलाही माण्हू अहिड़ा आहिनि जंहिं अञा ताईं मूंखे न ॾिठो आहे लाइव, बिल्कुलु बिल्कुलु, न मुंहिंजा कलाम लाइव ॿुधा आहिनि। तव्हांजा इंटरव्यू बेस प्रोग्राम्स तमामु घटि क़दर ईंदा आहिनि, ऐं मां तव्हांखे ऑन स्क्रीन ॻाल्हि ॿुधायां त अरशद भाई ॾाढो मुश्किल सां टाइम ॾींदो अथव, ऐं ॾाढो ॾुखियो फनकार आहे। जाके थोरो थोरो टाइम सभिनी खे ॾियणो थो पए, हिन में कोई शक न आहे। बिल्कुलु, तो आज हो सके तो थोरा जी बिल्कुलु थींदो, शाम जो टाइम, शाम जो ई पैर असांजे नाम कयो, सुबुह जो पैर आहे सभिनी लाइ। पर मां चाहियां थो त तव्हांखे पहिरियों नओं कलाम ॿुधायो मां, छो त असांजी जेके फरमाइशूं न से जेको गुलदान रखियो आहे न पेंडिंग में साइड करे रखियो, जेके टाइम बचे त एडिट्स करे वठिजो, जॾहिं त मुंहिंजे ख्याल में प्रोग्राम जे स्टार्ट में को न्यू गीत थी वञे हलियो, नओं गीत तव्हांखे ॿुधाईंदुमि, पर तव्हांखे मिक्स करे ॿुधाईंदुमि, छो त तव्हांजो प्रोग्राम जेको आहे छड़ा ईअं न त सिंधी पंजाबी सब तव्हांजा प्रोग्राम हम तो बात भी करते हैं, कभी कभार तो बातें भी हो जाती हैं बड़ी लंबी लंबी होनी चाहिए ताकि उनकी व्यूअरशिप जो वो भी खुश हो। मां अमेरिका में हूंदुमि तव्हांजो प्रोग्राम लाइव ॾिसंदुमि, माशाल्लाह, उते बि लाइव हलंदा आहिनि। तव्हांखे मां ॿुधाइण थो चाहियां सिंधी जेतिरा बि असां सिंधी आहिनि उन्हनि खे ॿुधाइण थो चाहियां त वी आर वेरी लकी, असांजो प्रोग्राम दुनिया में जेको न लाइव वेंदो आहे, ऐं हिकिड़ो सिस्टम आहे हिकिड़ो ते जादू। हाणे त तव्हां यूट्यूब ऐं फेसबुक ते मतिलबु असां हिन वक़्तु असां लाइव आहियूं न, पूरी दुनिया में किथे बि आहियो तव्हांखे ॾिसणो आहे, तव्हां जस्ट क्लिक कयो बस। बिल्कुलु, सागर जा जेके वर्ड आहिनि उहे वरी अहिड़ा लिखियल हूंदा आहिनि जो अगरि तव्हांजे दिमाग़ ते हावी थी वञनि न त तव्हांखे ॿिया वर्ड चढ़ंदे न ज़हन ते। राति बि मां वेठी हुअसि, मुंहिंजो हिकिड़ो गीत कयल आहे द सागर शाह जी शाइरी में, रुआ रे वठ जॾहिं मरी वेंदासीं कंदे यादि तूं। तव्हां यकीन मंदो त मां कोई 2-3 कलाक माना पंहिंजे पाण खे अवॉइड कयो, ॿियो माहौल ॾिसां कयां, पर न हू वर्ड मुंहिंजे फ्री ज़बान मां चयोमांसि त सागर बसि मां लॻी पई हुअसि पंहिंजे सां। ॾाढो बहितरीनु माशाल्लाह। इरफान समो इन जी कंपोजिशन इरफान भाई जी छा ॻाल्हि आहे, इरफान भाई त इरफान भाई आहे, ऐं तमामु म्यूज़िशियन जो बि थैंक यू आहे, तमामु सुठो मुंहिंजे लाइ तमामु बहितरीनु कमु करे रहिया आहिनि, ऐं तमामु डिफरेंट स्टाइल जो कमु करे रहिया आहिनि। बल्कि 2-3 ॾींहं पहिरियां मां ऑन स्क्रीन माज़रत कयां थी त मूंखे कॉल पे कयनि की कम जे हवाले सां ई मुंहिंजो म्यूज़िक जो कमु हुयो, मां हुननि जी कॉल के मजबूरी खां पिक न करे सघियसि, मूंखे 2 ॾींहं थिया आहिनि मूंखे यादगिरी तरह मां फ़ोन कयां, ऐं मूंसां नाराज़ लॻा वेठा हुआ। अच्छा कॉलर आहिनि असां वटि, अच्छा कॉल रिसीव कंदासीं असां सुबुह जी सुरहाण में असांजा कॉलर ॾिसो केरु शामिल था थियनि। अस्सलाम वालेकुम, गुड मॉर्निंग। वालेकुम अस्सलाम मैडम, ये गानो वाला जो असल में मुझे शाबाश तो बेदर्दा थोड़ो शाबाश थयो बेदर्दा तो वाह जो वफा कई आहे, वाह वाह घायल साहब जो कलाम आहे, घायल सब जे असां जमा थींदा, सब जे अॼु उथी प्रोग्राम ॾिसो थोड़ो, अॼु ॾिसो प्रोग्राम मज़ो केॾो आहे। शाबाश थई बेदर्दा तू वाह जो वफा कई आहे, वाह जो वफा कई आहे, मूंखे तुंहिंजी मोहब्बत जी सॼी ख़बर पइजी वई आहे, हिकिड़ी ख़बर पइजी वई। ॾाढो माना बहितरीनु माशाल्लाह कलाम आहे अरशद जो, ऐं इहो कलाम माशाल्लाह सां
चवण जो जेको अंदाज़ो तव्हांजो उहो बि ॾाढो कमाल जो आहे Thank you. त माशाल्लाह सां बहितरीनु ॾाढो ऐं ऑनियर हिकिड़ी ॻाल्हि कंदी रहां पंहिंजी टीम खे त जेको आहे सो मां जॾहिं यूट्यूब ते असांजो प्रोग्राम लाइव हूंदा आहिनि खोड़ सारा कमेंट्स हूंदा आहिनि त महिरबानी करे तव्हां पंहिंजो जेको ऑनियर जेको तव्हांजो लाइव नंबर हलंदो आहे जंहिंमें असांखे कॉल करणी आहे उहो स्क्रीन ते हलायो बार बार त जीअं असांखे ज़हनशीन ते वरी यादि करे असां तव्हांखे कॉल करे सघूं त मां ऑन स्क्रीन इहा ॻाल्हि करे रही आहियां त नंबर बार बार हलाइजो त जीअं असांजा ॾिसण वारा नंबर नोट जी, कनि बिल्कुलु। अच्छा जी पोइ छा इहो ख़्यालु आहे त भला इहो ॿुधाईंदव असांखे फरमाइश ते हाँ बिल्कुल ॿुधाईंदो मां लिखी रखियो आहे लिखी रखियो आहे दिलि में थोरो इहो बि असां काफ़ी देर वेंदासीं अॼु बाक़ाइदा अॼु मां तव्हां सां बाक़ाइदा 11 बजे ताईं तव्हां सां तव्हांजे प्रोग्राम में महफ़िल चांहि जो कोप मचाइणी आहे। पीतासीं ऐं टपाल वारनि जो हाँ, न? टपाल हा बिल्कुलु बिल्कुलु टपाल वारनि जी चांहि असां घर टपाल में जी मेज़बान आहे मेज़बान माना असां तव्हां हाँ, महिमान बिल्कुलु। असां मेज़बान महिरबानी, असां असांजी महिरबानी, तरफ़ां शादी कॾहिं करे। असांजी दिलि चवंदी असां तव्हांखे पती बि खणी ॾेई छॾंदासीं अच्छा अरशद भाई सभिनी खां पहिरियां हूंदो आहे त जेके लेजेंड फनकार हूंदा आहिनि उहो पंहिंजो कमु ॾाढो चूंडे करे कोशिशि कंदा आहिनि त हुननि जो जेको पंहिंजो हिकिड़ो शुरू खां कमु कयलु हूंदो आहे उन जी क्वालिटी बरक़रार रहे जी, जी। थोरो हुजे पर सुठो हुजे त उन हिसाब सां मां ज़रूरु पुछणु चाहींदमि त सिलेक्शन जेका शाइरी जी हूंदी आहे का म्यूज़िक जी हूंदी आहे उहा तव्हां ते हूंदी आहे या म्यूज़िक डायरेक्टर से शाइरनि ते हूंदी आहे एक्चुअली शहर मूंखे मां सम्झां थो त मां पंहिंजे पाण खे ख़ुशि नसीब सम्झंदो आहियां त मूंखे शुरू में जॾहिं मां वियो आहियां सैयद नूर साहब मूंखे लाहौर वठी विया माशाल्लाह, त हुन वक़्त खां मूंखे जेकी टीम मिली आहे सही भली हुन में शाइर हुजनि या हुन में म्यूज़िक डायरेक्टर हुजनि सही। जीअं मूंखे स्टार्ट में फर्स्ट टाइम जेको अमजद बॉबी साहब मिलियो रियाज़ुर रहमान सागर साहब मिलियो जंहिं लिखियो त देखा जो चेहरा तेरा देखा जो मौसम भी प्यारा मौसम भी लगा प्यारा लगा। कानों में झुमका तेरे हमको सितारा लगा ऐं पोइ हुन लिखियो त हो सके तो मेरा एक काम करो शाम का एक पहर मेरे नाम करो। पंहिंजो सिंधी वरी कन्वर्ट उर्दू में जी, थियो त बिल्कुलु। असांजे लाइ तमामु हिकिड़ी मतिलबु जी, शौक़ बिल्कुलु। जी ऐं मोहबत जी जी, ॻाल्हि हुई, बिल्कुलु बिल्कुलु त मूंखे टीम सुठी मिली पोइ म्यूज़िशियन जेका आहिनि मूंखे उते बैज सिस्टम आहे सही। ए बैज बी बैज त मूंखे जेतिरा बि म्यूज़िक डायरेक्टर मिलिया या जेका प्रोड्यूसर मिलिया सही। उहे मतिलबु सुठा प्रोड्यूसर सुठा म्यूज़िक माशाल्लाह, डायरेक्टर लक जी आहे तव्हांजी, अल्हम्दुलिल्लाह तमामु, बिल्कुलु। जेके ए बैज खे वठंदा सही 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 म्यूज़िशियन जेका हूंदा बिल्कुलु। जंहिंमें ताफ़ो साहब जंहिंमें भाग साहब इहे वॾा म्यूज़िशियन सही, बिल्कुलु, इहे बिल्कुलु। मतिलबु हर गाननि में न ईंदा आहिनि पाकिस्तान जो नालो न? जी बिल्कुलु कोई सिलेक्टेड शक न हुन में आहे कमु हा, कंदा आहिनि बिल्कुलु। त हीअं मां रॉबिन साहब सां कमु कयो रॉबिन घोष साहब सां नुसरत फ़तेह अली ख़ान साहब माशाल्लाह। ऐं एम अरशद साहब एम अशरफ साहब अशरफ साहब, बिल्कुलु। अमजद बॉबी साहब अमजद बॉबी साहब जो त तमामु वॾो असांजे जी, पाकिस्तान लेवल ते जेको जी, नालो आहे, बिल्कुलु बिल्कुलु। वर्ल्ड लेवल ते जी, चवंदासीं छो बिल्कुलु, न जुको साहब। सॼी दुनिया में जिन जेके लेजेंड म्यूज़िक डायरेक्टर हुजनि जेके प्रोड्यूसर हुजनि या नाला हुजनि उन्हनि सां कमु कनि त लक बाय चांस वॾी ॻाल्हि आहे वॾी एग्ज़ैक्टली क़िस्म जी ॻाल्हि आहे ईअं बिल्कुलु। ईअं मां स्टार्ट में मूंखे पीटीवी ते जॾहिं मां उर्दू प्रोग्राम साइड ते आयुमि हा। मां तक़रीबन कुझु 6-7 साल मां सिंधी मंगायो हा बिल्कुलु ऐं उर्दू वारा अचनि कोन था पंहिंजी साइड ते अच्छा ॾाढो मुश्किल हूंदो की ॾाढो सिंधी मुश्किल हूंदो। आर्टिस्ट खे जॻह ॾियण बि ऐं हुननि जे लाइ बि ॾाढो हूंदो पर वरी अहिड़ो दौरु आयो जो सभिनी वरी फनकारनि मञराए मुंहिंजा- ॾेखारियो पियो मुंहिंजा- सॉरी मां कॉल वठी वठां जी, जी, तव्हांजी please, कॉल please। तव्हां सां गॾु अस्सलाम वालेकुम जी गुड मॉर्निंग हेलो अस्सलाम वालेकुम ओ हो असांजी कचहरी में कॉल ई डिस्कनेक्ट थी वई माज़रत कयूं था तव्हां खां असांजी कचहरी कंदासीं त अरशद भाई न, न, पहिरियों कॉल वठो कचहरी थींदी रहंदी पहिरियों कॉल वठो हा बसि हाणे कॉल आई त पहिरियां कॉल वठंदासीं पोइ असां ॻाल्हाईंदासीं बिल्कुलु, जी तव्हां ॻाल्हि पिया बिल्कुलु। कयो कंटिन्यू कयो त मूंखां हुन वक़्तु जॾहिं मां पीटीवी ते आयो आहियां हुन त 2 सिंगर जेका आहिनि तमामु हिट हूंदा अच्छा। हिकिड़ो आलमगीर साहब हा। ऐं हिकिड़ो शैकी साहब अच्छा बिल्कुलु ऐं ॿिन्ही जो नालो वरी पंहिंजी पंहिंजी जॻह ते हा, माशाल्लाह बिल्कुलु मां हिन जो उरूज जो टाइम ॾिठो आहे त हीअ एंट्री करण खां पोइ पोयां भित मां टपे भॼंदा ओहो। ईअं पब्लिक हिननि ते ईंदी ज़बरदस्त ऐं हुन वक़्तु माशाल्लाह हेॾा पैसा वठंदा त मां हेॾा पैसा माना जी, हिन में हेॾा गाने जो न हूंदो हेॾा पैसा सम्झी वञो था कॉलर सां गॾु अस्सलाम वालेकुम गुड मॉर्निंग वालेकुम सलाम आप शेला छाला खुश आयो अल्लाह जा एहसान ठीक ठाक बा तव्हां कीअं आहियो तबियत सही आहे सभु ख़ैर लॻो पिया आहे भेण सब खेल लॻो पिया ऐं भेण जो दुआऊं अलाह करमनि अलाह काफ़ी ताला ख़्वाहिश हुई मुंहिंजी त भेण शेला सां ॻाल्हायां अॼु ॻाल्हायो आहे अलाह जो शुक्र आहे रख थो रहे तव्हांजी मोहबत आहे अल्लाह तव्हांखे हमेशह आबाद रखे मुंहिंजा भाउ हा अरशद भाई अचो आहे अरशद भाई अलाह खुश आहियो अरशद अस्सलाम भाई, वालेकुम अल्लाह सलाम। छा हाल आहे वालेकुम सलाम भाउ खुश आहियो तयार अथव सही आहे अलहमदुल्ला भाउ तव्हां ॿुधायो सभु ख़ैरु आहे सभु ख़ैर लॻो पिया तव्हांजी वॾी महिरबानी तव्हां लाइन ते आहियो बिल्कुलु लाइन ते निकिरंदा
छा बस बेदर्दा तो वाह जी वफ़ा कई आहे। बाबा छा ॻाल्हि आहे, सभिनी फरमाइश इन गाने जी आहे माशाल्लाह। ऐं जेको अर्शद भाउ तव्हांखे थॉट चयो त ॾाढी सुठी ॻाल्हि आहे कि तव्हां लाइन ते अची विया हलिया। अॼुकल्ह दौर में को लाइन ते नथो अचे, लाइन ते अचणु वॾी ॻाल्हि सम्झो। महिरबानी लख थोरा भाउ तव्हांजी कॉल जी। अलाह तव्हांखे हमेशह आबाद रखे, ख़ुशि हुजो। असांजी दुआ हमेशह तव्हां सां गॾु आहिनि। मुंहिंजे अलाह बाइस ते ॾाढी ख़ुशी जी ॻाल्हि आहे तव्हां कॉल कई त अॼु शैला सां मुंहिंजी ॻाल्हि थिए त इहा तव्हांजी मोहबत आहे। हमेशह ख़ुशि हुजो। बाक़ी तव्हांजी चयो न हेॾा पैसा, त उन्हनि हेॾे पैसनि में उन दौर जी ॻाल्हि आहे। हाणे त मतिलबु कि अञा दुनिया लाइ किथे नहीं पुगी मां जॾहिं हुन दौर में इन थियुमि सिंधी खां उर्दू साइड ते आयुमि त आरिफ राणा साहब जो पहिरियों मां प्रोग्राम कयो ऐं रेहान आज़मी शाइर आहे तमामु भलो, तमामु सुठो मूंखे शाइर मिलियो रेहान आज़मी साहब। अलाह साईं हुनखे सिहत ॾे, हुन तबियत सही न आहे, काफ़ी अरसे खां थोड़ा बीमार भी आहिनि बिल्कुलु, कमज़ोर भी एतिरा आहिनि तमामु। जी जी कमज़ोर शुरू खां आहे, शुरू कई आहे, शुरू खां कमज़ोर आहे। मूंखे यादि आहे मां जॾहिं हिनखे वठण जे लाइ वेंदुमि अंचोली में रहंदा पहिरियों त ऐं उन्हनि जी ख़ासि कर जेका मनकबतुनि जी ऐं जेका नोहा ख़ानी में जेका उन्हनि जी शाइरी आहे सॼी दुनिया में मशहूरु आहे। छा त रेहान अज़ीम साहब लिखंदा आहिनि। बिल्कुलु बिल्कुलु। मां हिनखे वठण जे लाइ जॾहिं वेंदुमि त हिन जी अम्मा मूंखे दड़का ॾींदी, जाओ चले जाओ, अब उसका सोने का टाइम हो रहा है, उसको सोने दो। मैं कहा अम्मा मेरा कैसेट पड़ा हुआ है, कैसेट लिखवा सब गाना ही लिख दो। रेहान जी मूंसां जेकी दोस्ती आहे और तक़रीबन 40 साल खां वधीक थी वियो आहे। अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह। सर मां जाई बि न आहियां। ज़ाहिर आहे। बहरहाल फर्स्ट टाइम जेको मूंखे उते म्यूज़िक डायरेक्टर मिलियो नियाज़ अहमद साहब। अलाह साईं उन्हनि खे जन्नत में ख़ूबसूरत घर ॾे। ऐं काफ़ी म्यूज़िक डायरेक्टर काफ़ी माण्हू हलिया विया आहिनि। मूंखे ॾाढो ॾुख थींदो आहे। हा सभिनि वञिणो आहे, असांखे बि वञिणो आहे। उहो त हाणे आख़िर दर आहे सभु बिल्कुलु। कॉलर अस्सलाम वालेकुम, गुड मॉर्निंग। वालेकुम अस्सलाम। सोना तुंहिंजा साह सुरा सुबुह हीर खां, मिठा माखीअ खीर खां चोणा तुंहिंजा छा। वाह वाह। उस्ताद अहमद शाह था माणियूं तुंहिंजी मोहबतूं। वाह वाह वाह। चंद जे सोने चैनल धरती टीवी जे प्रोग्राम सुबुह जी सुराण में सुबुह जी सुराण जी मुखड़ी अॼु शैला गुल ऐं मिनी साथियुनि खे दिलि जेके रहनि सां जीअं में जाईंदे सलाम। अस्सलाम वालेकुम या अली मदद। मौला अली मदद। वालेकुम अस्सलाम। ऐं अदा हिम्मत अलीअ जो जेको अंदाज़ आहे बाक़ाइदा वारो आहे। वाह वाह बिल्कुलु। ऐं तमामु घणी ख़ुशी थी रही आहे जो पाकिस्तान जो वॾो नालो ऐं असांजे सिंधी तमामु बहितरीन सिंगर आजाद अरशद महमूद वेठो आहे तव्हांजे प्रोग्राम में। साईं वरी महिरबानी। उन्हीं खे वेलकम चवंदासीं उस्ताद बुखारी जे इन सेक्टन सां। अॼु आई मेरे आंगन ते ॼण आया अर्श ज़मीन ते। वाह वाह। रश केॾी ख़ुशियां खेरा किती घर मेॾे ऐं गमगीन ते। वाह वाह। कल रीस बगीचा बंगला को उस्ताद मन मिस्कीन ते। वाह वाह। नंढड़ी हिकिड़ी फरमाइश कंदासीं त असांखे गीत ॿुधाए यार ॾाढी इश्क आतिश लाई है। क्या बात है भाई, क्या बात है, ज़बरदस्त। तव्हां जो असां जेके फरमाइशूं न मां ई सॼी लिस्ट ठाहियां थी, पोइ हाणे कोशिशि कयूं था त कुझु नवां कलाम काफ़ी अरशद भाउ खणी आया आहिनि, उहे बि असांखे तव्हांखे ॿुधाइणा आहिनि। त छो जो असांजी इहा ई आहे न त की नवां कलाम बि ॿुधो, ख़बर पए त नवां कलाम कहिड़ा आया आहिनि। बहितरीन। बिल्कुलु। हाणे ॿियो कलाम थी वञे ऐं जीअं त वरी पोइ असां ब्रेक खां पहिरियां वरी हिकिड़ो कलाम पहिरियों ॿियो शामिल करे वरी पोइ फरमाइशूं घणियूं आहिनि। सही, ब्यूटीफुल रोमांटिक कलाम। अच्छा, मां वधीक रोमांटिक ज़ाहिर करे असां तव्हांजी आवाज़ सां हुई फैन आहियूं ऐं गॾु गॾु तव्हांजी जेका सिलेक्शन आहे ॾाढी सुठी आहे। ट्रैक किसका है, ये म्यूजिक किसने बजाया है? ये म्यूजिक बनाया है एम अरशद साहब ने। एम अरशद वो भी अरशद साहब है, वो भी आप अरशद साहब नहीं, वो एम अरशद वो एम अरशद है। उनके अब्बा जो है वो एम अशरफ थे। अशरफ थे, हाँ मैं समझ गई बात। मैं वैसे आपके नाम के साथ सिमिलरिटी करना चाह रही हूँ। अरशद महमूद और एम अशरफ साहब। वो एम अरशद एम तमाम आउट क्लास कम जिसको कहते हैं ना वो है। कचेरी गाल बोले ले भी ब्रेक जो साण वक्त थे, ब्रेक का पूरी खोड़ सारी कचेरी मजेदार ट्रैक्स खणी अचूं था सुबुह जी सुरहाण में। जी एक दफ़ो भली कार तव्हां सभिनी खे, मूंखे लॻो मूंखे क्यों न मिलियो न फारूक खे क्यों मिली वियो, त सही आहे तव्हांजे साम्हूं ज़ोर सां आवाज़ करे ॾेखारियो। हुन करे जी सुबुह जी सुरहाण प्रोग्राम तव्हांजी ख़िदमत में हाज़िर आहे। मज़ो आहे, तमामु बहितरीनु असांजो आर्टिस्ट, असांजो बहितरीनु लेजेंड फनकार ऐं अदा अरशद महमूद असां गॾु आहिनि, तमामु बहितरीनु आवाज़ जा मालिक माशाल्लाह। ऐं फरमाइशूं बि असां वटि बैक टू बैक आहिनि।
ब्रेक जे दौरान बि एतिरियूं कॉल्स आहिनि तव्हांखे छा अंदाज़ो ॿुधायां सभिनी लॻी पिया शाबस अथई बेदर्द शाबस अथई हे सभु लाजो भाई खे था चवनि असांखे नथा चवनि लाजो भाई खे चवनि शाबस अथई बेदर्द इहो कलाम नथो हलाए अच्छा ही मां क्लियर करणु थो चाहियां कुझु फंक्शन में कुझु असांजी भेणूं मिलंदियूं उनखे दोस्त मिलंदा आहिनि उहो मूंखे फरमाइश कंदा आहिनि त अर्शद साहिबु हू कलाम ॿुधाइजो शाबस अथई बेक़दरा मां चयो बेक़दरा न बेदर्द असल में छा आहे जो तव्हांजा ॿ कलाम मिक्स था थी वञनि न त बेक़दरो हुन में आहे बेदर्द हुन में आहे इहो मसलो आहे कॉलर असां गॾु आहिनि अस्सलाम वालेकुम गुड मॉर्निंग वालेकुम सलाम वेरी गुड मॉर्निंग भेण शैला छा हाल आहिनि अल्लाह जा एहसान ठीक ठाक तव्हां ॿुधायो तव्हां कीअं आहियो तबियत सही सभु ख़ैर लॻो पियो आहे सपना हा अल्लाह साईं जा शुक्र आहिनि तव्हां ॿुधायो भेण कीअं अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह फर्स्ट क्लास दुआ आहे तव्हांजी यार सपनो आहे असां सुबुह सां निंड मां उथंदा आहियूं न सपना हक़ीक़त में बदिलजी वेंदा आहिनि लिया त तव्हां असांजी हक़ीक़त आहियो हा मुंहिंजी हक़ीक़त रहनि पे जॾहिं वरी कॉल लॻी थी वञे ओए होए होए छा ॻाल्हि आहे बहितरीन बहितरीन ॾाढो स्टोरी भेण तव्हां सां कल्ह थी ॻाल्हाए तमामु घणी ख़ुशी थी अॼु वरी स्पेशली ख़ासि तौर ते मुंहिंजे भाउ नंढे फराज़ जानी जी सालगिरह हुई उनखे तव्हां पई त विश कयो ऐं बाबा बि कल्ह तव्हांजो प्रोग्राम ॾिठो ॾाढो ख़ुशि पियो थिए लख थोरा इहा तव्हांजी मोहबत आहे अल्लाह तव्हांखे हमेशह आबाद रखे ख़ुशि हुजो ऐं अॼु तमामु सुठो सिंगर आयो आहे अरशद महमूद जा तमामु बेस्ट सॉन्ग आहिनि पर जंहिंजी बैक टू बैक फरमाइश थी थिए इहो स्पेशल गानो आहे तमामु घणो हक़ीक़त आहे बिल्कुलु में कोई शक न आहे उन गाने ते असांजी फरमाइश बैक टू बैक आहे असांजी फरमाइशूं बि घणियूं आहिनि ऐं प्लस वरी नवां जेके सॉन्ग्स आहिनि उहे बि जेके अरशद भाई जा तमामु बहितरीन हाणे तव्हां 2 ट्रैक ॿुधा ॾिसो केॾा कमाल जा हुया सेकंड वारो तव्हां न इहो इहा मेलोडीज़ इहे म्यूज़िक मुंहिंजो फेवरेट आहे मां एक्चुअली थोरो बदनाम आहियां फिल्म इंडस्ट्री में न छो जी जी ॿुधायो कुझु फरमाइश हुजे ॿुधायो हा मां अदा खां इहा ई फरमाइश कंदमि ऐं ॿियो मां चवंदमि त तव्हां ऐं अरशद महमूद साहब मुंहिंजे भाउ फराज़ जानी खे बर्थडे विश कयो हैप्पी बर्थडे टू यू हैप्पी बर्थडे टू यू सर माइक खणो हैप्पी बर्थडे डियर हैप्पी बर्थडे टू यू हैप्पी बर्थडे टू यू Happy birthday to you. लाजो भाई माइक शो कर दो. Happy birthday. Happy birthday to you. थैंक यू सो मच अदी तव्हांजा लख थोरा तव्हां असांखे कॉल कई तव्हांजे फादर खे असांजा बि फादर आहिनि अलाह से तव्हांखे हमेशह ख़ुशि रखे आबाद असांजी दुआऊं तव्हां सां गॾु आहिनि ऐं हुननि दुआउनि सां गॾु असां टपाल मेज़बानी चाहे पियूं पिया जेका असांजो दिमाग़ फ्रेश करे वेठी आहे सफ़ा मज़ेदार चाहे जेको आहे अरशद भाई बि आहे मूं वटि बि आहे ऐं गॾी गॾु असांजा कलाम आहिनि कचहरी आहे त उमेदु कयां तव्हांखे प्रोग्राम ॾाढो मज़ो ॾींदो हूंदो तव्हां सभिनी जेका फरमाइश आहे असां थोरी देरि में कंप्लीट कयूं था पर ॻाल्हि करे कंप्लीट कयूं अरशद भाई तव्हांजो मां इंडस्ट्री में बदनाम आहियां कहिड़ी ॻाल्हि जे करे मूंखे सभु चवंदा तो रोमांटिक गाना वधीक सर बदनामी न आहे या मशहूरी आहे सुठी ॻाल्हि आहे न माना कंहिं न कंहिं थॉट जे करे तव्हां फेमस आहियो मतिलबु शइ पर मां ॿुधाइण थो चाहियां त मां हरफन मौला आहियां पर रोमांटिक गाना त मां दिलि सां ॻाईंदो आहियां पर मां आहियां तव्हांजा ट्रेजिक सॉन्ग केतिरा बहितरीन आहिनि तव्हां प्लेबैक सिंगर आहियो प्लेबैक सिंगर त तमामु असां वटि पाकिस्तान में छा चऊं पर पूरी दुनिया में जिते बि इंडस्ट्री में प्लेबैक सिंगर घटि हूंदा आहिनि ॻाईंदो सभु को आहे ॻाए भई गाता तो हर कोई आहे न बिल्कुलु उहो ई कमु आहे बिल्कुलु ईअं ई आहे त मूंखे जीअं जेको बि गानो मिलंदो जीअं तरबिया हुजे या अलमिया हुजे या कोई डिस्को हुजे मुंहिंजी आदत आहे त मां माइक ते बि उते अगरि कोई डांस वारो गानो न त उते मां डांस बि कंदो आहियां माइक जे साम्हूं मां तव्हांखे ॿुधायां थी सची में ॻाल्हि त असांजे कॉन्सर्ट ते जीअं मूं स्टार्ट में ॻाल्हि कई त कॾहिं कॾहिं इतफ़ाक़ त अरशद भाई बहितरीन परफॉर्मर बि अथव मतिलबु जॾहिं बि तव्हां हुनखे स्टेज ते परफॉर्म कंदे ॾिसंदा न त अरशद भाई जे गाननि ते तव्हां मजबूर थी वेंदा त असां बि इंजॉय कयूं असां बि उहो ई परफॉर्म कयूं तव्हां पाण फुल बि डांस कंदा फुल इंजॉय कंदा कोई शइ न सुठी ॻाल्हि आहे सर बिल्कुलु प्लेबैक सिंगर जे लाइ तमामु ज़रूरी आहे त हुन गाने खे जेकी सिचुएशन आहे उहो तव्हां पंहिंजे दिलि में पंहिंजे ज़हन में ईअं बसि निपोए छॾियो मुंहिंजी माना हिकिड़ी फरमाइश आहे त तव्हां ई कप हिते हेठि रखी करे हिते टेबल ते ऐं तव्हां माइक खणो ऐं माइक खणी करे जेको आहे न कॉर्ड से हू ॿुधायो जस्ट ईअं जहिड़े अंदाज़ सां चवंदा न क्या बात है सम्झी त विया हूंदा हिन कलाम सां मुंहिंजी यादूं तमामु कॉर्ड से बस लाजो भाई ये कॉर्ड्स पे ये म्यूजिक नहीं बजेगा ये मेरी फरमाया बिल्कुल हे बुद्धू होता हो समझे किनारे
समुंड किनारे समुंड किनारे वारियां जो घर ठाहियो से वारियां जो घर ठाहियो से तोखे चाहियो से तोखे चाहियो से तोखे चाहियो से तोखे चाहियो से हो 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 आहा हे थोड़ो अंदर हो तो ही जो प्यार बे तेज हवा में दिए बारने जी कोशिश हुई वहाँ दे पानिया में कागज जी बेड़ी तारने जी कोशिश हुई लोग घणो ही रोक्यो टोक्यो लोग घणो ही रोक्यो टोक्यो कोई बि तोखे चाहियो से वारीअ जो घर ठाहियो से तोखे चाहियो से तोखे चाहियो से तोखे चाहियो से हो तोखे चाहियो से क्या बात है कमाल कमाल जबरदस्त सही मुंहिंजी इमदाद हुसैनी न साहब। हे मुंहिंजी न पर बल्कि मुंहिंजे ख्याल में असांजे सिंध में अलाए हज़ारे लखे अहिड़ा असांजा जेके व्यूअर्स आहिनि ॾिसण वारा उन्हनि जी फरमाइश हूंदी बिल्कुलु ईअं ई आहे। छो जो ही तव्हांजा कलाम तव्हांजी ज़िंदगी जो हिसो आहिनि जी बिल्कुलु चाहियो या न चाहियो हमेशह सर इन कलाम ॾिसो हाणे इहा सिचुएशन ज़ाहिर आहे त तव्हां ईअं नथा चई सघो त सिर्फ़ु जेके फास्ट गाना ऐं अरशद भाई उहे गाना ई परफॉर्म करे थो डांस बि करे थो हा। इन्हनि जो दर्द बि अलॻि आहे अल्लाह अकबर जे मां हुन कलाम खे कलाम ये सम्झां तकलीफ़ दर्द छा न हुजे ये तकलीफ़ छा मतलब छा कोड़ो एहसास का मोहब्बत है का जुदाई आहे पर्सनल सवाल करणो न खपे मूंखे न न न भले तव्हां कयो पर हे पंहिंजे कम सां सचाई आहे बहितरीन अगरि तव्हां पंहिंजे कम सां सचा आहियो बिल्कुलु। त तव्हांखे म्यूज़िक डायरेक्टर जेको ठाहे ॾिए थो उन सां इंसाफ़ कयो क्या बात है अगरि तव्हां उन सां इंसाफ़ कयो था त अंदरां हर शइ निकिरंदी आहे ऐं गानो आहे सचाई जो नालो वाह वाह छा ॻाल्हि अगरि तव्हां सचा सुर लॻाईंदा सुर रहीम है सुर रहमान है वाह, वाह, बसि सचा सुर लॻाईंदा ऐं जॾहिं बि को कलाम अहिड़ो ईंदो आहे को सचो सुर लॻी वेंदो आहे पोइ ॻोड़ा निकिरी घोड़ा निकिरींदा ऐं हक़ीक़त में रागनि में हिकिड़ो अहिड़ो अहसासु लिकियलु आहे बिल्कुलु। जंहिंखे तव्हां अगरि दिलि सां परफॉर्म कयो था न त तव्हांखे चाहींदे न चाहींदे अखियुनि मां लुड़क अची वेंदा आहिनि हलिया ऐं माण्हू चवंदा आहिनि मूंखे दर्द आहे को ॾुख अथसि इश्क अथसि माना माण्हू पंहिंजी सिचुएशन्स पाण ई हावी कंदा आहिनि ॿियनि जे मथां लेकिन हक़ीक़त ईअं हूंदो न आहे उन राग सां ऐं उन कम सां जेका तव्हांजी सचाई उहा बि तव्हांखे इमोशन्स जे तरफ़ खणी थी वञे बिल्कुलु ईअं ई हिन में आहे, कोई शक बिल्कुलु, न आहे त बिल्कुलु। हाणे तव्हां असांखे कहिड़ो गीत ॿुधायो पिया तव्हां उहो विच में ॻाल्हि अचे वई त माण्हू चवंदा तूं रोमेंटिक गाईंदो पर मां तव्हांखे ॿुधाइण थो चाहियां रोमेंटिक न दर्द बि मां ॿियो गाईंदा ॿुधाए सघां थो अब ॾिसो न रोमेंटिक ॻाइनि था माशाल्लाह ऐं जेको दर्द वारो तकलीफ़ वारो गानो उनखे उन अंदाज़ सां ॻाइनि था जेको फोक आहे उनजो पंहिंजो रंग जी आहे बिल्कुलु पर हिन कलाम ही जेको कलाम त हाणे तव्हांखे ॿुधाईंदो हुनजो जेको टेम्पो आहे रिदम जेको आहे म्यूज़िक तमामु ख़ूबसूरत म्यूज़िक आहे ऐं हिन किताब इनशाला तव्हांखे बिल्कुलु बिल्कुलु मां enjoy कंदा मां कॉल बि वठी वठां तेसि ताईं तव्हां पंहिंजे कलाम जी तयारी कयो अस्सलाम वालेकुम गुड मॉर्निंग हेलो हेलो अदी जी अदा अस्सलाम अदी वालेकुम शेला सलाम वालेकुम वालेकुम अस्सलाम मुंहिंजा भाउ कहिड़ा हाल आहिनि ठीकु आहियो अदा खैर अदी खैर आहे मां आमद नवाज़ लाशारी शदाद कोट मां थो ॻाल्हायां आए हाय मेरा भरा लशारी है अदी मां तव्हांजे प्रोग्राम जो शीदा ई आहियां महिरबानी असुल पुराणे दौर खां वठी तव्हांजा प्रोग्राम हलंदा आहिनि मां ॾिसंदो ईंदो आहियां महिरबानी महिरबानी लख थोरा हिन वक़्तु मुंहिंजी उमिरि 72 साल आहे जेटीअनि खां बि मुंहिंजी उमिरि वॾी आहे मतिलबु मां तव्हांखे हिते प्रोग्राम तव्हांजी मोहबत आहे तव्हांजी मोहबत आहे माशाल्लाह तव्हांजा ॾोहिटा सभु मुंहिंजा फैन माशाल्लाह मोहबत आहे तव्हांजी हा केवल अरशद मोहम्मद वेठो आहे न मूंखे फरमाइश करणी जेको हाणे तव्हां
घर ठाहियोसीं इन्ही जी मगर पाण अॻु में ई ॿुधाए वेठो तव्हांजी असां अॻु में महिरबानी असां तव्हांजी फरमाइश मूं चयो न तव्हांखे लखे दिलियूं हूंदियूं जिन इहो फरमाइश जो गानो हूंदो मां पहिरीं चवाए छॾियो हाणे अॼु जेकी तव्हांजी मर्ज़ी ते असां जेको हाणे तव्हांखे गीत ॿुधायूं था न उहो बि लाशारी भाउ तव्हांखे ॾाढो पसंदि ईंदो ऐं तव्हां इहो ॿुधजो हाणे ॿुधो तव्हां लाशारी भाई तव्हांजी उमिरि 72 साल कोन थी लॻे तव्हांजी उमिरि 42 साल थी लॻे असां बाराड़ी में बुज़ुर्ग दुआ ॾींदा आहिनि त शाला जी में ॿुढड़ी थी वञे शाला जी में ॿुढड़ा थी वञे त साईं जे लाइ बि असांजी दुआ आहे उमिरि दराज़ हुजे तव्हांजी उमिरि दराज़ हुजे उमिरि दराज़ होवे हा बिल्कुलु बिल्कुलु ॾाढो बहितरीनु अंदाज़ हुननि जे ॻाल्हाइण जो ई पंहिंजाइप आवाज़ में तव्हांजो ई अलाह साईं तव्हांखे मज़ीद अञा हयाती ॾियो ख़ुशि हुजो सिहतियाब हुजो मुंहिंजे लाइ त तमामु घणी बिंग ऑनर बड़ी ख़ुशी जी ॻाल्हि आहे की तव्हांजा पोटा तव्हांजा ॾुटा मुंहिंजा फैन आहिनि ऐं तव्हांजा बि हिकिड़ी मोहबत आहे असांजे लाइ इहो असां लाइ ऑनर आहे हक़ीक़त में मां जेको सुबुह इंट्रो में आई थिंक सो मुंहिंजे ख़्याल में तव्हां ॿुधो हूंदो तव्हां टीवी इन हवाले सां सचाई हा उते तव्हांखे जेलस थियमि तमामु गॉर्जियस सच पिया न मां इन करे मां सची ॻाल्हि कर हिकिड़ो दिलि जी ॻाल्हि हूंदी आहे न इंसान जे त तव्हां पंहिंजे ॾिसण वारनि खे बि पॉज़िटिव ऐं उहो मैसेज ॾियो जंहिंमें ज़िंदगी जो सबक़ु हुजे तव्हां सिखो पिया हीअ ज़िंदगी आहे सेखारे थी बि क़दम क़दम ते इन जे करे कॉलर सां गॾु अस्सलाम वालेकुम गुड मॉर्निंग वालेकुम सलाम वेरी गुड मॉर्निंग वेरी गुड अदी शाज़िया गुड मॉर्निंग हाल कहिड़ा हाल आहिनि ठीकु ठाक ख़ुशि आहियो अल्हम्दुलिल्लाह बिल्कुलु ठीकु तव्हां ॿुधायो तव्हां कीअं आहियो हमेशा मतलब सुठा त लॻो पिया पर वरी बि पुछण फर्ज़ हूंदो आहे अच्छा सुठा चवण में वरी जेको न हमेशा जीअं सुठा लॻो पिया मतलब अच्छा इन चवण में को राज़ बि लॻो मूंखे अच्छा आदि शैला मूंखे तव्हांजो आवाज़ बिल्कुलु घटि पियो अचे उन जे बावजूद बि मां मतिलबु अॼु तमामु बहितरीन सिंगर आहियां ॾाढो सुठो आवाज़ पहिरीं त मूं सोचियो त मतिलबु कॉल नथी कयां पर एॾा ज़बरदस्त सॉन्ग्स ॿुधाया आहिनि जो मूंखे कॉल करण ते मजबूर करे छॾियो अथनि हींअर जेको मतिलबु सॉन्ग जो ॻायो पियो न ॾाढो सुठो लॻो हा बाबा असां अरशद भाई चई छॾियो अस्सलाम वालेकुम अदी वालेकुम सलाम वॾी महिरबानी तव्हांजी तव्हां मुंहिंजे गाननि खे पसंदि कयो था वॾी महिरबानी तव्हांजी हा त तव्हां एॾो ज़बरदस्त ॻायो था त असां ॿुधण वारनि जो बि फर्ज़ु आहे ॾिसण वारनि जो बि फर्ज़ु आहे त तव्हांखे एप्रिशिएट कयूं असांजे लाइ त एॾो सुठो ॻायो त असांजो बि फर्ज़ु आहे तव्हांखे एप्रिशिएट कयूं वॾी महिरबानी तव्हांखे हमेशा ख़ुशि रखे सुठा सुठा सॉन्ग्स ॾींदा रहो ज़ाहिर अॼुकल्ह माहौल तव्हां ॾिसो त कहिड़ो थी वियो आहे सभु घरनि ताईं महदूद थी विया आहिनि उनजे बावजूद तव्हां एॾो ज़बरदस्त असांखे ॿुधाए करे असां में एनर्जी था आणियो असांजी कोशिश इहा आहे न त ज़ाहिर ॻाल्हि प्रोग्राम हले पियो त तव्हांखे एंजॉय करायूं ऐं असां प्रोग्राम में इन करे हाणे नवाण जी इन कोशिश में लॻा पिया आहियूं त प्रोग्राम एतिरो एंटरटेनमेंट सां भरियल हुजे थोरा घणा जेका ॾुख दर्द आहिनि दूर थी विसरी थोरी देरि लाइ विसरी बाक़ी ॾिठो वेंदो लखे थोरा दी शाज़िया तव्हांजी कॉल जा महिरबानियूं ऐं हाला शहर मां तव्हां कॉल कंदा आहियो असांजो पाड़ो ऐं तारीख़ी शहर माशाल्लाह बिल्कुलु सूसी खादी सूसी हिंदोरो काशी जो कमु मखदूमन जो शहर अजरक हुते असांजी नानप्यालो हुते मचियारी हाला सभु गॾु ऐं बिरशा माशाल्लाह शाह साईं जो शहर बिल्कुलु लॻभॻि त चवंदा आहिनि जिते इर्द गिर्द में अहिड़ो माहौल कमाल जो हुजे त पोइ शहर इहो मुंहिंजी नंढड़ी में चवंदी आहे बिटशा बिटाई मुंहिंजो बिटशा बिटाई न आहे उहो नालो हुनजो बिट जा बिटाई शल नूर वसंदई मुंहिंजी तो पुॼाई वाह वाह छा ॻाल्हि अस्सलाम वालेकुम गुड मॉर्निंग वालेकुम सलाम गुड मॉर्निंग पाकिस्तान अदी कहिड़ा हाल आहिनि ठीकु ठाक ठीकु आहियो त बि सही अल्हम्दुलिल्लाह तव्हां ठीकु लॻा पिया आहियो मां बिल्कुलु ठीकु आहियां आदि जमीला कीअं आहे अदी जमीला मुंहिंजी वाइफ जो नालो जमीला ॾाढो वणंदो आहे मुंहिंजो भाउ मां त भाभी हूअं बि अदीअ खे मां अदी चवां भाभी चवां त उन्हनि जे घर सां मुंहिंजो रिश्तो जुड़ी वेंदो पर तव्हांजो लाइ कंफर्म करिणो पवंदो कहिड़ा हाल आहिनि अदी जमीला ठीकु ठाक त बि सही सभु ख़ैर लॻो पिया अल्हम्दुलिल्लाह ठीक रब जा करम आहिनि मालिक जा करम आहिनि तव्हां ठीक लॻा पिया आहियो अल्लाह तव्हांखे ख़ुशि रखे बिल्कुलु तव्हांजी दुआ आहे फर्स्ट क्लास अदा अर्शद ने मूंसां ॻाल्हाइणो आहे बिल्कुलु अदा अर्शद त माना असांजी भाभी न आहे असांजी भेण आहे अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम वाह मुंहिंजा ख़ुशि आहियो तव्हां कीअं लॻा पिया आहियो ठीकु आहियो अल्हम्दुलिल्लाह तव्हांजी ॻाल्हियुनि मां हिकिड़ी ॻाल्हि जेकी आहे उहो मूंखे दिलि ते अची लॻी आहे पुछो कहिड़ी तव्हां चयो त अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम पाकिस्तान वेरी गुड ये असांजी भेण सची पाकिस्तानी आहे पाकिस्तान जा माण्हू वेरी गुड बिल्कुलु में कोई शक न आहे वेल डन
अदी तारी का फरमाइश हुजे त जरूर बुधायो। हाँ, भले अजय ॿुधायो। अरशद भाई के सामने पकड़ो हथ में न वञण खपे। बस अभी ताजी का फरमाइश है जरूर बुधायो, ता बुधायो सब ॿुधण के लिए तैयार आहियूं। शाम जो ई पर जेको तव्हां चवंदा आहियो न जी 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 मता न मञो मुंहिंजो जी, जी। असांजी दिलि वारी ॻाल्हि जी, जी, साॻी आहे। बिल्कुलु। महिरबानी अदी जमीला लख थोरा तव्हांजी कॉल जा ऐं महिरबानी और जेको आहे न फहद मुस्तफ़ा जी जेको न वो मश्करी में टिकटॉक ठाहे जी कहाँ से आई है जी क्या नाम है जी शकीला शकीला मतलब जमीला की बहन तो मूंसां बि कम मां शकीला था जमीला जमीला जी बहन न मां तव्हांखे कल्ह जी ॻाल्हि थो ॿुधायां। अच्छा अच्छा नवां नवां असां हिते जिते हाणे घर वरितो आहे त उते हिकिड़ी फैमिली हेठि रहंदी आहे, उहा मथे आई अदी जेकी आहे न मिलण के लाइ जी, जी, मुंहिंजी जी। वाइफ खे चएं त आप भी आए घर में कभी मिलने के लिए, तो कहने जी जी मैं ज़रूर आऊँगी, आपका क्या नाम है। मां डाइनिंग टेबल ते वेठो तो उन्होंने पूछे आपका क्या नाम है, कहने की जी मेरा नाम जमीला है। तो पोयां ॾिसे मूंखे ॾिसी चए अरशद सुन रहे हैं, मैंने क्या हुआ, कहने इनका नाम भी जमीला है। अरे मुंहिंजी मिसिस जो नालो बि जमीला आहे। तव्हांजी ॻाल्हि की तव्हांजी मिसिस जो नालो जमीला आहे अच्छा त जमीला प्रोग्राम ॾिसे थी वई घर में, मां हुनखे ॿुधायांव। हा न हा तव्हां थोरो एहतियात सां इलाही सारी जमीला जमा थी अरे असांजी भाभी जेका आहे सा त ज़ाहिर ॻाल्हि असांजे लाइ स्पेशल आहे नो डाउट बिल्कुलु, ते असां बिल्कुलु। उहा कहिड़ी फरमाइश कंदी आहे अक्सर करे गाने जी तव्हांखे। हू कंदी आहे आंखें कहती मेरी हुस्न यूसुफ की कसम, तसव्वुफ जो हिकिड़ो कलाम आहे तमामु ख़ूबसूरत। अला साईं जॾहिं पंहिंजे हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम महबूब खे ठाहियो त हुन में हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम खां बि ख़ूबसूरत हुन चयो त हिन खां वधीक मां का शइ ठाहिया न थो जो पंहिंजे महबूब खां। उन महबूब एॾो प्यारो हुनखे दुनिया में उहो कोई केरु कोन्हे। पोइ हुननि जी तारीफ़ आहे उन्हनि जे बारे में आहे त जीअं जज जेको आहे आख़िरी फ़ैसिलो जॾहिं लिखंदो आहे कलम टोड़े छॾींदो आहे। सही ॻाल्हि आहे। पोइ हिन चयो त मां तव्हांखे मतिलबु महबूब खे ठाहे कलम ई टोड़े कलम ई टोड़े छॾियो पोइ कोई शक बाद न में आहे। ठहंदे उहो कलाम उहो हुनखे- कलाम तव्हांखे फरमाइश कंदी आहे। उहो अच्छा फरमाइश उहो बि कंदी। ठीकु आहे इहा बि फरमाइश थी वेंदी अक्सर करे ऐं उहो चवंदी हूंदी त माना उर्दू ॻाल्हाईंदी आहे सिंधी ॻाल्हाईंदी आहे सिंधी समझे थी पर थोड़ी थोड़ी ॻाल्हाईंदी बि आहे। थोड़ी थोड़ी ॻाल्हाईंदी बि आहे थोड़ी थोड़ी ॻाल्हाईंदी। थोड़ी कीअं ॻाल्हाईंदी आहे उहो जेका हूंदी आहे हा। थोड़ी थोड़ी बोल लेती हूं वो वाली सो तव्हांखे शाम जो ई पहिरियों नाव असांजे कयो जी बि फरमाइश घणी आहे जी, बाक़ी जी। असांजी कोशिशि आहे त नवां गीत तव्हां जॾहिं किसे जी बिल्कुलु मां बि चाहियां थो त मुंहिंजा दोस्त जेका आहिनि नवां कलाम ॿुधनि पोइ नवां जेसि ताईं ॿुधंदा न त पुराणा कीअं थींदा। तव्हां केॾा वियो हलियो उहो ईंदो ईंदो हा, ईंदो। रस्ते में आहे हा। इते ई पुॻो आहे ॿाहिरि ऑफिस जे गेट ताईं घायल पंधु अचे थो घायल अचे थो खणी घायल भाउ अचे थो पियो रस्ते में पंधु कंदे कंदे असां जेके सिंध जा शाइर आहिनि उन्हनि जूं शाइरियूं माशाल्लाह कमाल जूं लिखियल माशाल्लाह, आहिनि शाबस थई बेदर्दा तो वाह जी वफ़ा कई आहे मूंखे तुंहिंजी मोहबत जी सॼी ख़बर पइजी वई आहे। उहा त और हिकिड़ो शेर हुनजो त तूं ख़ुशियुनि जो कातिल मुजरिम आहीं दिलि जो शीशे जा किरे पट ते दिलि टुकड़ा थी वई वाह वाह छा ॻाल्हि छा लिखनि था छा त हुननि जी सोच आहे ऐं त हैरत खां ईंदी आहे अदा सागर लिखंदो आहे अदा वहीद कमाल लिखंदो आहे बिल्कुलु, ऐं बिल्कुलु। प्लस वरी जॾहिं अदा घायल लिखंदो आहे तॾहिं मां चवंदी आहियां वाह वाह लिखी छॾनि ऐं मुमताज़ बि कमाल लिखंदो आहे। मुमताज़ मुंहिंजे लाइ हाणे मुमताज़ ॿियनि जे लाइ नथो अदा लिखे ममताज़ ॿियनि लाइ भले नथो लिखे पर मुंहिंजे लाइ लिखे। पंहिंजे लाइ बि नथो लिखे पंहिंजे लाइ पोइ कल्ह बि मां हिकिड़े इंटरव्यू में ॻाल्हि ॿुधीमांसि पिया त मुमताज़ मौलाई त अचे त असां हींअर उहो था लिखूं जेको इहे ॿुधण था चाहिनि न ॿुधण वारा जेके आहिनि उन्हनि खे माना आसान लफ़्ज़ खपनि था ॾुखियो लिखूं त उहो केरु ॿुधे केरु सम्झे आसान लफ़्ज़नि सां कमु वठो त जंहिं करे सभिनी खे सम्झ में अचे ॻाल्हि ऐं पंहिंजे दिलि जी ॻाल्हि त हर कंहिंखे जल्दी सम्झ में अचे न हाणे हिकिड़ो कलाम हुन लिखियो आहे हा। ऐं तमामु ख़ूबसूरत कलाम मूंखे पसंदि आहे हुनजो अच्छा, कलाम हा मुमताज़ जो हाणे त मुमताज़ मौलाई थी वियो मुमताज़ त मौलाई शुरू कयूं आहिनि शुरू हाणे खां- बि मौलाई अच्छा, नालो हाणे मौलाई थी वियो आहे। सही हा हुनजो हिकिड़ो कलाम आहे ॿुधाईंदुमि तव्हांखे थोरी तव्हां यादि करे वठो हा। तव्हां तेसिताईं कलाम बि ॿुधाए वठो असांखे कलाम बि थी वञे हिकिड़ो छो जो काफ़ी देरि थी आहे कलाम खे मिस कयूं था तव्हांखे कलाम उर्दू हिकिड़ो कलाम ॿुधायांव बिल्कुलु ख़ूबसूरत कलाम ज़रूरु कलाम तव्हांजा माशाल्लाह सभई ख़ूबसूरत अच्छा आहिनि, सिंध no में doubt। रोड़ी में मुंहिंजी भेणूं मुंहिंजो नंढो भाउ माशाल्लाह। इहे सभु प्रोग्राम ॾिसनि था ओहो, ऐं रोड़ी बहितरीन। में जॾहिं बि उन्हनि ख़बर मां फेसबुक ते लॻायो मां अच्छा त तव्हां सां गॾु प्रोग्राम अचे थो बहितरीन, इहो त अञा- त दुनिया में अञा सोन जिते पे सुहागा। जिते हा दुनिया में जिते जिते प्रोग्राम ॾिसनि था असांजो मुंहिंजो शैला जो ऐं उन्हनि जो मां थोराइतो आहियां तव्हांजी वॾी महिरबानी असीं बि ऐं तव्हां प्रोग्राम थोरा ॾिसो था। प्रोग्राम ॾिसो था पिया इहा तव्हांजी मोहबत आहे थोरो इन करे ॿुधायां थो त कलाम घणा कलाम घणा आहिनि ऐं फरमाइश बि घणी आहे ऐं हिते कमु बि घणो आहे उनजे करे टाइम घटि ॻाल्हियूं असांखे करणियूं आहिनि कचहरी बि करणी आहे असां तव्हां सां मतिलबु हिकिड़ो असांजो ड्राइंग रूम में नेचुरल कचहरी हले थी जेका ॻाल्हि आई सां करे छॾंदासीं बिल्कुलु कोई असां वटि सवाल कोई क्या हुआ कहाँ से हुआ कैसे पोइ टाइम ख़तम थी को वियो मसलो आहे न आहे ब्रेक जो असां वटि वक़्तु थियो ब्रेक खां पोइ खोड़ सारी कचहरी ॻाल्हि ॿोल कयूं था पाण सां सुबुह जी सुरहाणे में
जी हिकु दफ़ो ॿीहर भली कार सभिनी खे अर्शद भाई असां सभु कचहरी पिया कयूं तव्हां सां गॾु वेलकम अची वियासीं हलिया ऐं सुबुह जी सुरहाण में असांजो जेको लास्ट ब्रेक आहे हिन में कोशिशि आहे तव्हांजूं फरमाइशूं वधि खां वधि असां कंप्लीट कयूं ऐं का बि अहिड़ी ॻाल्हि रहिजे न वरी पोइ तव्हां चओ त हसरत रहिजी पर कॾहिं कॾहिं चवंदा आहिनि मेलो मतल छॾिजे त पोइ उन वारो सिस्टम थोरा कलाम कयो त हीउ कलाम जेको तव्हांजी इलाही घणी फरमाइश आहे हीउ कलाम थी वञे शाम जो ई पहिरां शाम छा कहिड़ो ॻाए अलाए कहिड़ो अर्शद भाई के सां कहिड़ी फरमाइश कई असांखे विसरियो कचहरी में एक्चुअली ही गानो मुंहिंजी सुञाण आहे दुनिया में एज अ प्लेबैक सिंगर मूंखे जॾहिं सुञाण मिली त मां सोचियमि त पहिरों असां वटि इहो जो अलाह साईं तव्हांखे बिल्कुलु हयाती ॾे इन खां वधीक तव्हांखे मशहूरी पब्लिसिटी ॾे बल्कि भले तव्हां पाकिस्तान लेवल ते जेको आहे सो तव्हांजो इहो गानो सुञाणप आहे पर असांजी जेका सुञाणप आहे न सिंधियुनि वारी उहा आहे शाम जो ई पहिर नाम असांजे कयो माना उनजो कलाम जी जेका हिकिड़ी ख़ुशबू उनजो थियो न माना सिंध लेवल ते जेको तव्हांजो ऐं पोइ आहिस्ते असां उनखे ॾिसो चेंज कयूं न उनखे चेंज करे कीअं चयूं त भई असां कहिड़ो कयो असां पूरो पाकिस्तान सुञाणो इंडिया में कॉपी थियो आहे गानो बिल्कुलु कमार शाह नु गायो हा बिल्कुलु ऐं अलाए कहिड़ी फिल्म हुई सितम या अहिड़ी को फिल्म हुई अच्छा हुन में गायो हुन कमार शाह नु हावे शाम का एक पहर नाम हम नहीं हो सके तो ये कह दो हां पूरी बिल्कुल हो सके तो मेरा बिल्कुल ता नेट ते अगर जीअं मां हाणे गावां तो या प्रोग्राम को माण्हू चेक करणु चाहे तो उनमें पर हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायो हमेशह इहो हूंदो आहे हिकिड़ी जेन्युइन ॻाल्हि आहे मूंखे चवण में को इन ॻाल्हि को हिचकिचाहट महसूसु नथी थिए त जेन्युइन जेका शइ तव्हांजी आहे न भले दुनिया में केर भी गाए भले केतिरो बि वॾी लेवल खां सुठो गाए सघे थो पर अहिड़ो कलाम कोन ओड़ो न थींदो छो जो अर्शद गाए छॾियो त अर्शद जो अर्शद आहे कुमार सानू गाए वो भाई अर्शद नहीं हो सकते ना कुमार भाई अलग बात है ना तव्हांखे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधाए ही कलाम जेको जॾहिं ठाहियो न हिन खां पहिरीं 7 गाना रिकॉर्ड थी विया सही ऐं मां हिन फिल्म में मां ना हुयो ॿिया सिंगर गाइनि पिया हिन में कंप्लीट थी वियो सही सैयद नूर साहब चयो बॉबी साहब के तो बॉबी साहब एक गाना जो है वो और बनाए ये सिचुएशन है सही तो उन्होंने कहा ठीक है गाना ना बना दिया कहले किससे गाना है कहले कि शाह जी ये गाना अरशद गाएगा क्योंकि ये मैंने अरशद को ज़हन में रख के बनाया है ये गाना अरशद गाएगा हकीकत लगे तो उन्हनि जे आइडियाज़ न टाइप हूंदा हुया कि आइडियल ज़हन में रखी करे कनि था तो म्यूजिक भी आवाज़ भी इन लगे तो ठहियो इन जे लाइ हां बिल्कुल कोई शक ना है म्यूजिक डायरेक्टर के खबर हुंदी है ना तो फलाणो जेको सिंगर आ उन जो गलो केस ताईं वने तो मतलब हुन जो स्केल चाहे और किए मतलब रोमांटिक गानो आ तो के सुठो गाइंदो क्या बात है बॉबी साहब उन जो नूर साहब चो हां ठीक है बॉबी साहब बुलाया अपन को अरशद साहब को बुलाया सही मुखे उन्होंने रिहर्सल कराई रिहर्सल खां पोइ जंहिं महिल गानो रिकॉर्ड थियो आहे त उते रिकॉर्डिंग बूथ में उते 3 माण्हू वेठा हिकिड़ो जेको रिकॉर्डिस्ट हुयो फारूक राय फारूक राय ऐं हिकिड़ो रियाज़ुर रहमान सागर शाइर ऐं हिकिड़ो बॉबी साहब जीअं गानो मां वोकल करे मां ॿाहिरि निकितो आहियां त ई भॼंदो आयो उहो पंहिंजो उन कम सक्सेसफुल थी वियो त बस माना आइडिया उन कंप्लीट थी वियो अच्छा ॻाल्हि कॉलर असां गॾु न छॾे अस्सलाम वालेकुम गुड मॉर्निंग हेलो डिस्कनेक्ट थी वई असां कचहरी असां जी वरी आ जाओ दोबारा आ जाओ सही त पर इहो आहे त उन दौर जो जेको कम थींदो हुयो ऐं उन माण्हू जो ठाहियो न हुन खे ॻाइण खपे सही अच्छा हिकु ॿियो बि त कलाम हुयो जंहिंजे लाइ मां तव्हां खां पुछियमि त उहो मूवी में ॻाइणो तव्हांखे हुयो पर अनफॉर्चुनेटली तव्हां न ॻायो ऐं तहसीन सां ॻायो त कंप्लीट कजो मां कॉल वठी रहिया अस्सलाम वालेकुम गुड मॉर्निंग अल्लाह जे एहसान भाई ठीक ठाक तव्हां ॿुधायो अदा मोहम्मद बख्श कहिड़ा हाल आहिनि ठीकु आहियो सभु ख़ैर जी जी ज़रूरु ॿुधायो जो घर ठाहियो थे तोखे चाहियोसीं असां यो प्रोग्राम काफ़ी देर पहिरियों असां यो फरमाइश पूरी करे छॾी तव्हांजी असां इन करे चयो वरी हाणे थोरी देर में यूट्यूब ते ॾिसो फेसबुक ते ॾिसो वरी रिपीट हलायो तव्हां चयो त हज़ार माण्हुनि जी मूंखे ख़बर आहे न सर असल में छा आहे जो जेके तव्हांजा 2 खां 3 कलाम जेके आहिनि सर लख थोरा अदा सुमर साहब तव्हांजा एहसान तव्हां असांखे कॉल कई तव्हांजी फरमाइश असां पूरी करे चुका आहियूं वरी तव्हां यूट्यूब ते ॾिसी सघो था फेसबुक ते वरी रिपीट प्रोग्राम हले वरी ॾिसो थोरी देर में बार हलायो नालो खणी साईं जो बि नालो खणी छॾियो समो साहब
ये गानो तव्हांखे बि डेडिकेट कयो था। मोहम्मद बख्श सुमरो साहब मोहम्मद बख्श समूह साहब, सुमरो साहब, सुमरो साहब, ओके सुमरो साहब, ओके तव्हां जेको सोनी फरमाइश असां हाणे गानो गाईंदासीं डेडिकेट तव्हांखे कंदासीं, बसि इहा इन खां वधीक असां छा करे सघूं। बिल्कुलु, असां छा कयूं ग़रीब माण्हू असां छा करे सघूं था। त जी तव्हांजी ॻाल्हि, अनफॉर्चुनेटली उहे कलाम तव्हां न ॻाए सघिया, उहे तहसीन साहब गाया, उहे कलाम लाइन अप तव्हांजे लाइ थियल हुया। एक्चुअली रेसल मां कई, मां उते रेसल करण खां पोइ कराची अची वेंदो हुउमि, पोइ जॾहिं उते रिकॉर्डिंग लाइन अप थींदी त मूंखे नूर साहब या भाभी रुखसाना नूर, हू मूंखे कॉल कंदी, हू मूंखे प्यार में चवंदी अलामा, ॿी भाभी खे नाराज़ था कयो तव्हां? न न बिल्कुलु, मुंहिंजी वॾी भेण मां अगरि मुंहिंजी भाभी, त मूंखे फ़ोन करे चवंदी अलामा तयारी करो रिकॉर्डिंग है फलां डेट को। मैंने कहा जी अच्छा, त मां वेंदुमि उते रिकॉर्डिंग कराईंदुमि। पर हिन गाने सां छा थियो त इन्हनि मूंखे चयो त आज जी रिकॉर्डिंग है। मां जब रिकॉर्डिंग के लिए वियुमि त उन्होंने नूर साहब चयो तो यार ये गाना जो है ना इसको इस फिल्म में ड्रॉप कर दें, कसम फिल्म जो गानो हुयो, अच्छा ये हम अगली फिल्म में करेंगे। ठीक है सही, गानो ड्रॉप थी, रेसल मां कई। पर बॉबी साहब ऐं रियाज़ुर रहमान सागर साहब जावेद शेख साहब जो कम बि कनि पिया, उन ॾींहनि में हिकिड़ी फिल्म ठहे पई मुश्किल, हीउ गानो पोइ मुश्किल में हुननि बॉबी साहब जेको आहे जावेद साहब खे ॾिनो। जावेद साहब चयो त मुंहिंजी सिचुएशन मुश्किल है, बड़ा मुश्किल है, फिल्म में गानो है। हाँ हाँ बिल्कुल है, बड़ा मुश्किल है, गाना भी बड़ा मुश्किल है, गाना बड़ा मुश्किल है। नहीं अच्छा है, बहुत अच्छा, बहुत अच्छा, उमैरा ने बहुत अच्छा गाया। तुझको भूल के जिंदा रहना, तेरी जुदाई का गम सहना मुश्किल है, बड़ा मुश्किल है, उमैरा ने गाया तो बहुत अच्छा गाया। हाँ, तो बहरहाल ये गाना कुछ ऐसी सिचुएशन हो जाती है कि अल्लाह साईं जेको आहे न कंहिंखे इज़त ॾियणी हूंदी आहे, ऐं तहसीन हज़ारे गाना लखे गाना पहिरियों गाया हूंदा, पर उनजी सुञाण जेकी आहे हुई कलाम थियो, दिल हो गया है तेरा दीवाना अब कोई जचता नहीं। लाजू भाई तो अक्सर गाने गाते हैं, हाँ, बहुत गाते हैं। तो ही सुञाण थी वई तहसीन जी। हीअं हिकिड़ो ॿियो कलाम हुयो, उहो फिल्म हुई पंजाबी फिल्म हुई नूर साहब जी, त अदी करा में नज़ारा जदों त मां सां बिल्कुलु बाक़ाइदा ॿुधो ई त तव्हां ये कलाम तव्हां गाईंदा। जी मां ई गायां पियो, मां ई रेसल कई, पर मां हुयुमि मोहतरमा प्राइम मिनिस्टर साहिबा, उहे पंहिंजो सिबी में प्रोग्राम हुयो, बेनज़ीर साहिबा, मां हुननि जे प्रोग्राम में उते सिबी में हुयुमि, त मां अदी भाभी जो फोन आयो, त मां भाभी खे चयो भाभी मैं आज मैंने परफॉर्म करना है, आज का दिन छोड़ के मैंने कहा कल आप ट्राई कर ले, परसों आके मैं गा देता हूँ। उन्होंने कल किसी और से गवा दी, उन्होंने गवारी अमीर अली से गवाया। अब अल्लाह पाक ने अमीर अली को इज्जत दी। सही जाहिर सी बात है, जब वो मैंने सुबह ही मैसेज कहा था, चयो हुयो कि तव्हांखे नसीब खां वध ऐं उन खां घटि कॾहिं नाहे मिलणो, जेको तव्हांखे मिलणो तव्हांजो ई आहे, जेको तव्हांजो नाहे उहो तव्हां बि नथो सघे। बिल्कुलु हीअं ई आहे। कॉलर असां सां गॾु आहिनि, अस्सलाम वालेकुम, गुड मॉर्निंग। वालेकुम अस्सलाम, गुड मॉर्निंग जी। अदा बदरुद्दीन कहिड़ा हाल आहिनि, ठीक ठाक? वाह जी वाह जी अल्हम्दुलिल्लाह, ख़ैर लॻो पिया, तमामु ॿुधायो? अल्लाह जा एहसान, सभु ख़ैरियत आहे, दुआ आहे तव्हांजी भाउ। जी सुबुह खां सवेर पहिरियां जीअं तव्हां स्टार्ट कयो ऐं उन खां वठी ॾिसूं पिया, ॾाढी कोशिशि कई पर काल लॻी वई आख़िर ताईं। काल लॻी वई, बसि ॾाढी कोशिशि कई पर काल न लॻी, अक्सर ॿुधण में इहो ईंदो आहे, पर काल लॻी वई आहे। न असांजी काल लॻंदी इन करे असां रेगुलर तव्हांजा कालर आहियूं, माशाअल्लाह। इनमें कोई शक न आहे, इनमें कोई शक न आहे, तव्हांजी मोहबत आहे, जेतिरो तव्हां उहो चइबो न मोहबत सां लॻा पिया हूंदो, आख़िर उहो कनेक्शन थी वेंदो आहे। बिल्कुलु बिल्कुलु बिल्कुलु। तव्हांजी का फरमाइश हुजे त बदरुद्दीन भाउ ॿुधाए सघो था? जी बाजी फरमाइश साईं खे अॻु में त सलाम कंदासीं। वालेकुम सलाम, वालेकुम सलाम, वालेकुम सलाम। थैंक यू सर। सर छा हाल आहे सर, तबियत सही आहे सर? अल्हम्दुलिल्लाह भाउ मुंहिंजा, तव्हां ॿुधायो सभु ख़ैर आहे? अल्हम्दुलिल्लाह सर, अल्हम्दुलिल्लाह, अल्लाह करम। ख़ुशि हुजो भाउ, ख़ुशि हुजो। थैंक यू सर। हुकुम कयो। फरमाइश मतलब काल कटिजी वेली, पर मूंखे एतिरो अंदाज़ो आहे त जेके जेके कलाम असां जेके अरशद भाई खे चया आहिनि उहे सभु तव्हांजी फरमाइशुनि जा ई हूंदा, बैक टू बैक तव्हांजी फरमाइशूं पूरियूं करायूं हुन सां। चलो मां ॿुधायां थो, तव्हांखे उहे बि ॿुधाए छॾियूं था। जे ऐं इहे मां इहे चाहियां थी त मां मोकलाने वठी वठां, तव्हांजे कलाम सां एंड कयूं त वधीक बहितर आहे। तो लख थोरा तव्हांजा, तव्हांजो पंहिंजो मंच आहे, तव्हांजो पंहिंजो प्रोग्राम आहे, जेके फरमाइशूं रहिजी वियूं आहिनि, जेके कलाम रहिजी विया आहिनि, ॿी किस्त में तव्हां पूरा कंदा। इंशाल्लाह नेक्स्ट टाइम पूरा कंदा। आधा प्रोग्राम हुआ है, आधा बाद ब्रेक के बाद है। ये पार्ट 1 हो, पार्ट 2 वरी इंशाल्लाह असां पार्ट 2 कंदासीं इंशाल्लाह ताला। ऐं तव्हांजो पंहिंजो प्रोग्राम आहे, जॾहिं तव्हांखे वक़्तु मिले तॾहिं कंफर्टेबल सम्झो तव्हां अचो, ऐं ही मंच सॼो तव्हांजो आहे। शैला तव्हांजी महिरबानी। ऐं मां थो रहतो आहियां धरती वारनि जो, हिननि मूंखे घुरायो आहे पंहिंजे ख़ूबसूरत प्रोग्राम में, ऐं गुलज़ार भाउ जो, ऐं जेका बि मुंहिंजा कैमरा टीम आहे, ऐं सेट डिज़ाइनर, लाइट वारा वजो, लाजो भाई, सभु लाजो भाई मामू मामू नहीं
नहीं मामू तो आपके होंगे, मेरा छोटा भाई है। अच्छा भाई, साउंड इंजीनियर और सबका बहुत बहुत शुक्रिया मुझे यहाँ बुलाने का, थैंक यू वेरी मच। इंशाल्लाह बिल्कुल बिल्कुल। ऐं लाजो भाई, मां तव्हांजी बि थैंकफुल आहियां, तव्हां ॾाढो बहितरीनु कलाम ॿुधायो। त मां जेको सो कचेरी ॻाल्हि ॿोल कई, हिन में इहो वक़्तु गुज़री वियो, ख़बर ई न पई। ऐं इंशाल्लाह ताला ज़िंदगी रही सिहत रही त वरी तव्हां सां सुभाणे थी मुलाक़ात। पंहिंजो खोड़ सारो ख़्यालु रखंदा, मूंखे ॾींदा इजाज़त। हिन बहितरीनु प्रोग्राम सां गॾु मुंहिंजी कोशिशि इहा हुई त तव्हां ख़ूब इंजॉय कयो, ऐं मां बि ॾाढो इंजॉय कयो आहे। छो त कॾहिं कॾहिं इतफ़ाक़नि अहिड़ा प्रोग्राम थींदा आहिनि जंहिंमें होस्ट पाण बि ऐं मतिलबु असांजा महिमान सभु गॾु मज़ो वठंदा आहिनि, सुठो इंजॉय कंदा आहिनि। त उहो ई रहियो आहे। अल्लाह निगहबान, ख़ुशि रहो जिते। असांजी टीम अलहमदिल्ला दुआ कजो त जिते बि हुजे सिहतयाब हुजे, वरी सिहत रही त वापसि मुलाक़ात थींदी। आमीन।